हेलो अस्सलाम वालेकुम गुड इवनिंग वेलकम टू रंगत भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? आई होप त तव्हांजो ॾींहुं सुठो गुज़रियो हूंदो। ऐं शाम जो टाइम आहे इंशाल्लाह 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 जेके बि तव्हांजा कम आहिनि हिन वक़्तु जेके तव्हां प्लान कया हूंदा बिल्कुलु तव्हांजा तरतीब सां थी रहिया हूंदा या थियण वारा हूंदा। ऐं अॼु ट्रैफ़िक एतिरी त आहे शहर में, एतिरी त ट्रैफ़िक आहे शहर में जो मतिलबु ऑफिस ईंदे ईंदे एतिरो त टाइम लॻी वियो जो मां सोचां पई त हीअ छा थी वियो आहे अॼु। ऐं वरी गर्मी बि जेको आहे थोरी एतिरी थी वई आहे जो मुंहिंजो डायरेक्टर जेको आहे साम्हूं कुझु अहिड़ी हरकतूं करे रहियो आहे जंहिं ते मूंखे खिल अची वई, पर ठीकु आहे, थींदो आहे, पार्ट ऑफ लाइफ, पार्ट ऑफ जॉब। ऐं उनखां अलावा मां तव्हांखे इहो पई ॿुधायां त ट्रैफ़िक वरी गर्मी, ईअं थो लॻे ॼण बिल्कुलु अप्रैल में वारो महीनो अची वियो आहे ऐं ॾाढी गर्मी आहे। त हिन गर्मी खां बि थोरो परहेज़ कयो, छो त सर्दी गर्मी जॾहिं मिक्स थींदी आहे त उन में बि काफ़ी प्रॉब्लम थींदो आहे। मतिलबु सॼे शहर जे अंदरि तव्हांखे ख़बर आहे त बुख़ार, ज़ुकाम, गलो ख़राबु, इहे शयूं तमामु घणियूं थी रहियूं आहिनि। अच्छा, अॼु वरी हिकिड़ी ॿी शइ मूंखे इहा ख़बर पई त मार्केट मां ज़ुकाम ऐं बुख़ार जी जेके नायाब दवाऊं आहिनि उहे ग़ाइबु थी वियूं आहिनि। ग़ाइबु कीअं थी वियूं आहिनि? जो मेडिकल वारनि शायदि लिकाए छॾियूं उन्हनि जी प्राइज़िस वधाइण जे लाइ, छो त रेशो एतिरी हद ताईं वधी चुको आहे कराची में। ज़ुकाम, बुख़ार, गलो ख़राबु, हर नंढो वॾो जकड़ियल आहे हिन शइ में। सिम्पटम्स छा आहिनि? या त स्मेल हली थी वञे या त वरी जेको आहे टेस्ट हली थी वञे। ऑब्वियसली ओमिक्रॉन आहे, ओमिक्रॉन माइल्ड अटैक करे थो उन्हनि ते जिन जूं वैक्सीन्स थियल आहिनि, ऐं जिन जूं वैक्सीन्स न आहिनि थियल त उन्हनि खे कोरोना प्रॉपर वारो अटैक करे थो ऐं ॾाढी तबियत ख़राबु थी वञे। त उन जे करे जेको आहे मार्केट्स जे अंदरि अवेलेबिलिटी न आहे मेडिसिन्स जी, मेडिसिन शॉर्ट थी वियूं आहिनि। त बहितर इहो ई आहे त ख़ुदा न ख़्वास्ता भले ज़रूरत न आहे तॾहिं बि तव्हां जेको आहे दवाऊं वठी करे घरनि में डंप करे छॾियो। ख़ुदा न ख़्वास्ता कंहिंखे बि कोई बि प्रॉब्लम थिए त तव्हां फ़ौरन सां उनखे दवा खाराए छॾियो। पर सेल्फ मेडिकेशन खां बचण जे लाइ बहितर इहो ई आहे त तव्हां डॉक्टर सां कंसल्ट कयो। मां हमेशह तव्हांखे हिकिड़ी शइ चवंदी आहियां त कोई तव्हांजे पाड़े में कोई क्लिनिक आहे या कोई कंहिं हॉस्पिटल में कोई डॉक्टर आहे जंहिंसां तव्हांजो कॉन्टैक्ट आहे, तव्हां उन्हनि सां कॉन्टैक्ट में रहंदा कयो। भले तव्हां उन्हनि खे कॉल ते न, पर व्हाट्सएप जो ज़मानो आहे, सोशल मीडिया जो ज़मानो आहे, तव्हां उन्हनि खे व्हाट्सएप ते जेको आहे मैसेज करे चवंदा कयो त डॉक्टर साहिबु XYZ जेको बि इहे प्रॉब्लम आहे या जेको बि बीमार आहे उनजी डिटेल्स सां उनखे फॉरवर्ड कंदा कयो त उन हिसाब सां तव्हांखे मेडिकेशन जेको आहे लिखी ॾेई सघनि था, आसानी थी वेंदी आहे। प्रॉपर डॉक्टर ॾे वञो, चेकअप करायो, पर एहतियात बि तमामु ज़रूरी आहे। हॉस्पिटल जेकॾहिं वञूं था त हॉस्पिटल में वञण सां हिकु न 1000 जरासीम खणी था अचूं घर। विच में त इलाही मतिलबु हालात बहितर थी विया हुआ, हाणे त वरी जेको आहे इंडोर एक्टिविटीज़ जेको आहे असांजो ख़तमु थी वियूं आहिनि। वरी सां ख़बर पई आहे त तव्हां अंदरि रेस्टोरेंट्स में वेही करे मानी नथा खाई सघो, तव्हां आउटडोर एक्टिविटीज़ कयो था, इंडोर एक्टिविटीज़ तव्हांजूं बंदि थी वियूं आहिनि। कॾहिं जान छुटंदी? मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे, अलाए कॾहिं असांजी इहा जान छुटंदी, कॾहिं असां जेको आहे कोरोना फ्री थींदासीं, मास्क फ्री थींदासीं। इलाही प्रॉब्लम्स आहिनि, इलाही शयूं आहिनि, ज़िंदगी ॼण हिकिड़े क़िस्म जी महदूद थी वई आहे। त बहरहाल ख़्यालु रखो पंहिंजो, तमामु घणो ख़्यालु रखो, ॿारनि जो ख़्यालु रखो। मां रोज़ु रोज़ु चवंदी आहियां, चवणु मूंखे बि सुठो न लॻंदो आहे, पर एहतियात ज़रूरी आहे। अॼु जो जेको मां टॉपिक रखणु चाहींदसि, टॉपिक इहो रखणु चाहींदसि त इंसानु एतिरो सेल्फिश छो आहे, छो जेको आहे इंसानु पंहिंजो पाण खे चेंज नथो करे। ईअं हूंदो आहे न त इंसानु पंहिंजो पाण खे चेंज न कंदो आहे, दोस्त चेंज कंदो आहे, रिश्ता चेंज कंदो आहे, पर पंहिंजो पाण खे चेंज न कंदो आहे। तॾहिं त मिर्ज़ा ग़ालिब चयो हुयो, धूल आईने पर थी, सॉरी धूल चेहरे पर थी और मैं आईना साफ़ करता रहा, समथिंग लाइक दैट, ईअं ई कुझु हुयो। त इहा वाक़ई हक़ीक़त ॻाल्हि आहे। इंसान जो जेकॾहिं अंदरि साफ़ु न आहे न त कुझु बि न आहे।
त अॼु जेको आहे असां इन बारे में ॻाल्हाईंदासीं त इंसानु पंहिंजो पाण खे आख़िर कॾहिं चेंज कंदो, कॾहिं असां पंहिंजे बारे में सोचणु शुरू कंदासीं, असां ॿियनि खे छॾींदासीं। असां इहा ई ग़लती कंदा आहियूं पंहिंजी ज़िंदगी में, असां पंहिंजे बारे में सोचणु छॾे ॾींदा आहियूं। पाड़े में छा थी रहियो आहे, फलाणे घर में छा थी रहियो आहे, इवन त ख़ानदान में छा थी रहियो आहे, असां हिक ॿिए जी पुठियां पुठियां घुमंदा आहियूं। ईअं न त असां पंहिंजे बारे में सोचूं, पंहिंजे फ्यूचर जे बारे में सोचूं, पंहिंजे ॿारनि जे बारे में सोचूं, पंहिंजी लाइफ जे बारे में सोचूं। अॼुकल्ह हूअं बि केतिरा प्रॉब्लम्स आहिनि, इंसान वटि टाइम कोन्हे को कंहिं शइ जे लाइ, कॉम्पिटिशन जो दौरु आहे। पर हिकिड़ो कमु असां ज़बरदस्त कंदा आहियूं, उहो कहिड़ो कमु कंदा आहियूं, उहो इहो कमु कंदा आहियूं त ॿिए खे नोटिस कंदा आहियूं त हू छा थो करे। असां इहो कोन सोचींदासीं त असांजी लाइफ में केतिरा प्रॉब्लम्स आहिनि, असां कीअं हर शइ फेस करे रहिया आहियूं, असांखे इनखे बहितर करणु खपे, असां ॿिए जे लाइ सोचींदासीं। सो मूंखे कॉल कयो, कॉल करे तव्हां ॿुधायो त इंसानु पंहिंजो पाण खे आख़िर चेंज छो कोन थो करे, वजह छा आहे चेंज न करण जी, छो न चेंज थो करे पियो, वजह छा आहे। मूंखे त अॼु ॾींहं ताईं इहा ॻाल्हि सम्झ में न आहे आई। छो असां हिक ॿिए खे जेको आहे टीज़ कंदा आहियूं, हिक ॿिए जे पुठियां डुकंदा आहियूं, ऐं मतिलबु हिक ॿिए जा चवंदा आहिनि पता कटण हूंदा आहिनि, इहे हरकतूं कंदा रहंदा आहियूं। छो आख़िर, वजह छा आहे। छा असां एतिरा मतिलबु छा चइजे हिनखे, बेहिसी बि आहे हिकिड़े तरह सां, ऐं छा रीज़न थी सघनि था, तव्हां मूंखे ॿुधायो। मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे ऐं छा रीज़न्स हूंदा आहिनि। सोचण जी मां ॾाढी कोशिशि कई आहे, समटाइम्स मां सोचींदी बि आहियां त इंसानु अगरि पंहिंजी लाइफ बहितर करणु चाहे थो त पंहिंजे बारे में सोचे, पंहिंजी औलाद जे बारे में सोचे, हुनजी पढ़ाई जे बारे में सोचे, पंहिंजे फ्यूचर जे बारे में सोचे ऐं प्लानिंग करे त असांजी लाइफ में छा सुठो आहे, छा बुरो आहे जंहिंखे असां स्किप कयूं, ऐं छा बहितर थी सघे थो। प्लानिंग समटाइम चवंदा आहिनि त असांजी प्लानिंग्स जेके हूंदियूं आहिनि ग़लति बि साबित थींदियूं आहिनि, पर जेको बेस्ट प्लानर आहे उहो अल्लाह आहे, उहो ई बेस्ट प्लानिंग कंदो आहे। उनजी प्लानिंग खां वधीक का प्लानिंग न हूंदी आहे, पर हिकिड़ो ज़रियो अल्लाह सां ई पैदा कंदो आहे। कोई न कोई फैमिली में अहिड़ो मेंबर हूंदो आहे जेको प्लानिंग्स कंदो आहे, उनखे तरतीब ॾियणु, हुन ते हलणु असांजो फ़र्ज़ु हूंदो आहे। अलाह खां पोइ असांजा पेरेंट्स हूंदा आहिनि बेस्ट प्लानर्स, उहो असां लाइ बेटर सोचींदा आहिनि त असांजी औलाद लाइ छा सुठो आहे, छा सुठो न आहे। पर असां ॿार बि पंहिंजी घणी हलाईंदा आहियूं, पंहिंजी ईअं हलाईंदा आहियूं जो हिकिड़ो टाइम ईंदो आहे, टीन एज जेका हूंदी आहे उन में असां समटाइम्स ग़लति डिसीजन्स वठंदा आहियूं। उन ग़लति डिसीजन्स जे करे जेको आहे काफ़ी प्रॉब्लम्स फेस करणा पवंदा आहिनि, असांखे त करणा पवंदा आहिनि, पर असांजे पेरेंट्स खे बि करणा पवंदा आहिनि। ऐं समटाइम्स ईअं बि थींदो आहे, मां इहो नथी चवां त असांजा माउ पीउ बि 100% सही आहिनि, समटाइम्स उन्हनि खां बि ग़लतियूं थींदियूं आहिनि। इंसानु आहे, इंसानु ग़लतियुनि जो पुतलो आहे, ग़लती कंहिंखां बि थी सघे थी, पर इन्हनि ग़लतियुनि खे असां कीअं ठीकु कयूं, इन ते बि ॻाल्हाईंदासीं अॼु त ग़लतियुनि खे कीअं ठीकु कजे। ग़लती जेकॾहिं थी वई त उहा कहिड़े तरीक़े सां थी, कीअं थी, छो थी, ऐं उनखे ठीकु कजे त कहिड़े तरीक़े सां ठीकु कजे। प्लानिंग्स कयो, प्लानिंग करण में को हर्ज कोन्हे, पर उन तरह सां प्लानिंग कयो तव्हांखे ख़बर हुजे त तव्हांजो जेको आहे रस्तो कहिड़ो आहे। रस्तो जेकॾहिं तव्हां सही चूज़ कंदा त हर मंज़िल आसान आहे। त बिल्कुलु जल्दी जल्दी सां कॉल कयो, ऐं पोइ कंदासीं कचहरी टॉपिक ते बि ॻाल्हाईंदासीं, कोरोना ते बि ॻाल्हाईंदासीं। ऐं मां तव्हांखे हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां, अॼु जेको असां वटि गेस्ट आहे, भई मुंहिंजो त मोस्ट फेवरेट एक्टर आहे, ही इज़ वेरी नाइस पर्सन, कॉमेडियन आहे, एक्टर आहे, ऐं पंहिंजो यूट्यूब चैनल बि आहे उन्हनि जो। यूट्यूब ते हुननि जा खोड़ सारा प्रोग्राम्स अची रहिया आहिनि जेके तव्हां ॾिसंदा हूंदा, इंजॉय कंदा हूंदा। थोरी देरि में ॿुधाईंदमि केरु आहिनि। मां एतिरो कमु कयो आहे हुन सां, एतिरो कमु कयो आहे जो हींअर मां थोरी देरि पहिरियां मां हुननि सां डिस्कस पई कयां त उन्हनि खे कुझु पंहिंजा प्रोजेक्ट यादि बि कोन्हनि, की इनफैक्ट मूंखे बि यादि कोन्हनि। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो पुराणो कोई बि कुलीग मिलंदो आहे मूंखे, ऐं असां वेही करे पुराणो टाइम यादि कंदा आहियूं, डिस्कशन्स कंदा आहियूं, पंहिंजे कैरेक्टर्स जे हवाले सां ॻाल्हाईंदा आहियूं, त सोचींदा आहियूं त यार हीअ बि कैरेक्टर कयो हुयो, हीअ बि प्रोजेक्ट कयो हुयो, फलाणे सां बि कमु कयो हुयो, त उहे मेमोरीज़ रिकॉल थियणु शुरू थींदियूं आहिनि। आहिस्ता आहिस्ता ख़बर पवंदी आहे त हा वाक़ई हीअ बि कमु कयो हुयो, हीअ बि कमु कयो हुयो, हीअ बि कमु कयो। ॾाढो सुठो आर्टिस्ट आहे,
बेहतरीन कॉमेडियन आहे, बेहतरीन इंसान आहे। मूंखे त हिकिड़ो पंहिंजो उहो टाइम यादि थो अचे जॾहिं मां हिकिड़ो सीन कयो हुयो उन्हनि सां गॾु, जो मुंहिंजे घर ईंदा आहिनि राति जे टाइम, दरवाज़ो नॉक कंदा आहिनि ऐं मां दरवाज़ो न खोलींदी आहियां ऐं चवंदा दरवाज़ो खोल त दर भञी करे मां अंदरि ईंदमि। त बिल्कुलु उन्हनि खे ॾिसी खोड़ डायलॉग्स बि यादि अचणु शुरू थी विया ऐं बिल्कुलु हुन सां कचहरी कंदासीं, बसि थोरो इंतज़ारु ॿियो। कॉल बि वठंदासीं हिते। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भाउ, केरु पियो ॻाल्हाए? जी केरु पियो ॻाल्हाए भाउ? जी मासूम भिखारी सांगड़ खां। जी जी, कीअं आहियो? ठीकु आहियो? जी कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? जी जी बिल्कुलु मां ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ठीकु ठाक। टीवी जो वॉल्यूम जेकॾहिं खुलियल आहे त हुनखे प्लीज़ बंदि करे छॾियो। जी किरण जो प्रोग्राम हले पियो न? जी जी, मां किरण ई ॻाल्हायां पई। रंगन भरी शाम में तव्हां कॉल कई आहे न? जी रंगन भरी शाम में कॉल कई आहे न तव्हां? हेलो, तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई। ऐं ॿी ॻाल्हि इहा त तव्हांखे ख़बर हुजणु खपे त तव्हां किथे कॉल कई आहे। जेकॾहिं तव्हां रंगन भरी शाम वारो नंबर डायल कयो आहे त तव्हांखे ख़बर हुजणु खपे त तव्हां रंगन भरी शाम में कॉल कई आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हाइणो हुयो त तव्हां प्रॉपर ॻाल्हायो। ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं बि कॉल कंदा कयो व्यूअर्स, त टीवी जो वॉल्यूम घटि करे छॾींदा कयो, प्रॉपर सिग्नल्स में अची कॉल कंदा कयो त जीअं तव्हांजो बि आवाज़ असां ॿुधी सघूं, असांजो बि आवाज़ तव्हां ॿुधी सघो प्रॉपर तरीक़े सां। त हिते बि कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भेण? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह भाउ, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? गुरेज़ चांडियो भाजी कॉल आहे असां सां गॾु। जी भेण मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजो दुआऊं आहिनि। तव्हां सभु कीअं आहियो? ठीकु आहियो? सभु ख़ैर, अल्लाह जो शुक्र। जी भाउ, छा चवणु चाहींदा टॉपिक जे हवाले सां? अरे टॉपिक थोरो रिपीट कजो। टॉपिक मां इहो रखियो हुयो, मां त इलाही शयूं डिस्कस करे वियमि, इलाही शयूं चई वियसि, पर मेन टॉपिक मुंहिंजो इहो आहे त इंसानु पंहिंजो पाण खे चेंज छो कोन थो करे। अची इंसान खे पंहिंजो पाण में चेंजिंग आणणु घुरिजे, छो त इंसानु अॼुकल्ह ॾिसो, अॼुकल्ह कंहिं वटि कंहिंजे लाइ टाइम न आहे। अॼुकल्ह हर कंहिंखे इहो ई लॻो पियो आहे भई मां बिज़ी आहियां। मतिलबु इंसानु पंहिंजो पाण में चेंजिंग आणण जे बदिरां कुझु माण्हू हूंदा आहिनि ॿियनि खे पोइते कंदा आहिनि, ॿियनि जी गिलाऊं करण में बिज़ी हूंदा आहिनि, ॿियनि जो गीबत कंदा आहिनि, उहो सभु करण खां पहिरियां इहो ई ॾिसजे त इंसानु पंहिंजो पाण खे चेंज करे। उहा ई ॻाल्हि थी कयां न, हूअं कंहिं शइ जो टाइम न हूंदो पर गिला करण जो टाइम तमामु घणो हूंदो। इहो ई बहितर हूंदो। सही, उहो ई थी चवां न, हूअं शायदि कंहिं शइ जो टाइम न हुजे पर गिला करण जो टाइम इंसान वटि तमामु घणो हूंदो। हा बिल्कुलु, उहो ई चवंदा आहिनि माण्हू त टाइम न आहे, लेकिन गिला करण, कंहिंजा पेर कटण, हिकिड़ो अॻिते वधे थो त उहो छो थो वधे? हुनखे किराइण जी कोशिशि कयूं, हुनखे माण्हू किराइण जी कोशिशि कंदा आहिनि। इहो न आहे सोचींदा त पाण अॻिते वधूं, अॻिते वधाइणो पेंशन सां वधियो आहे अॻिते, अलाह हर कंहिंखे ॾिए, उन खां पोइ पाण खे बि ॾिए, इहो माण्हू न आहिनि सोचींदा। सही, ठीकु आहे भाउ, ॿियो छा चवणु चाहींदो? गानो ॿुधाईंदुमि। ॿुधायो ॿुधायो। मुझी मोहब्बत ते तू मयार न दे, पाण में तू छॾे डोह मूं ते न दे। मुझी मोहब्बत ते तू मयार न दे, पाण में तू छॾे डोह मूं ते न दे। मुझी मोहब्बत। वाह वाह वाह, ज़बरदस्त भाउ, ज़बरदस्त। इन खां अलावा ॿियो छा चवणु चाहींदो? ओके भाउ, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। बिल्कुलु गुलरेज़ भाउ, तव्हां ॻाल्हि सही कई त इंसानु जेको आहे सभिनि शयुनि खे छॾे पंहिंजो पाण ते फोकस करे, पंहिंजे बारे में सोचे, पंहिंजी लाइफ जे बारे में सोचे। अगरि मैरिड आहे त पंहिंजी औलाद जे बारे में सोचे, हुनजी एजुकेशन जे बारे में सोचे, ऐं जेकॾहिं बैचलर आहे त पंहिंजे फ्यूचर जे बारे में सोचे। हर कमु तव्हां करे सघो था, पर प्लीज़ ग़ीबत हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंसां अल्लाह बि नाराज़ थींदो आहे। अल्लाह जो बि हुकुम आहे, असांजे रसूल पाक जो बि हुकुम आहे त ग़ीबत न कयो। जेको ग़ीबत कंदो उहो मुंहुं मां न आहे। त वठंदासीं ब्रेक ऐं जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स, ॿीहर तव्हां सां मां हाज़िर आहियूं ऐं शोभी भाई अञा ताईं नाहिनि आया। मां तव्हांखे पहिरियां ई ॿुधाए छॾियां त शोभी भाई अञा ताईं नाहिनि आया। इनशाला अची वेंदा त बिल्कुलु उन्हनि खां गाना बि ॿुधंदासीं। अगरि किथे बिज़ी हूंदा, किथे कमिटमेंट्स हूंदियूं हुन जूं, त इनशाला सुभाणे असांखे जॉइन कंदा। त अॼु जेके आहिनि तव्हांजी फरमाइशूं न थी सघंदियूं। मां पहिरियां ई तव्हांखे ॿुधाए छॾियां त जेके बि भाउ भेण कॉल कनि था, गाननि जी फरमाइश न कजो, छो त शोभी भाई असां सां अॼु कोन्हनि के। ऐं
कॉल कयो त महिरबानी करे वॉल्यूम टीवी जो बंदि करे छॾिजो ऐं जेको आहे सिग्नल्स में अची कॉल कजो असांखे। त हींअर असांजा गेस्ट असां सां गॾु मौजूदु आहिनि। मां तव्हांखे पहिरियां ई उन्हनि जे बारे में थोरी घणी इंफॉर्मेशन ॾिनी त यूट्यूब ते उन्हनि जो चैनल बि आहे, माशाल्लाह ॾाढा सुठा एक्टर आहिनि, कॉमेडियन आहिनि ऐं उन्हनि खां पुछंदासीं त छा होस्टिंग डायरेक्शन इन टाइप जो कुझु उन्हनि कयो बि आहे या न। त असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि वाहिद रज़ा सुरहानी, त उन्हनि खे वेलकम कंदासीं, उन्हनि सां कचहरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। दुआ ख़ैर, ठीक ठाक, बिल्कुलु ठीक ठाक। ॾाढो सुठो थो लॻे तव्हां हिते आया आहियो। हाँ, मूंखे पाण खे कोरो कागज़ वारो टाइम यादि अची वियो। न, मूंखे पाण खे तमामु सुठो पियो लॻे ऐं तक़रीबन एज़ ए गेस्ट जे हवाले सां तक़रीबन 1.5 साल खां पोइ या 2 साल खां पोइ चैनल ते आयो आहियां। ऐं जॾहिं हिकिड़ो ग़ुलाम अली जो गानो हलंदो त प्रिय जो पैगाम जीअं जो पहुतो उॾामंदा आयासीं हीर वांगे। मूंखे ख़बर पई त किरण जो शो आहे, मां तव्हांजो शो ॾिसंदो आहियां ऐं मां चवां बिल्कुलु अचिबो। एंडी शर्मा साहब कॉल कई तव्हांजे बारे में ॿुधायो त जीअं तव्हांखे यादि अची पुराणा जेके इहे ड्रामा वग़ैरह मूंखे बि, तव्हां बि इलाही टाइम खां पोइ सम्झो कि बाफ़ेस हिक ॿिए खे वरी ॾिठो आहे। तक़रीबन इलाही साल थी विया, मुंहिंजे ख़्याल सां 8 साल पहिरियां गॾु कमु कयो हो। हा, त तव्हां उर्दू मीडिया में एॾे तव्हां लाड़ो थी वियो जेका एॾे कमु पिया कयो, ॾाढी ख़ुशी थी ऐं माशाल्लाह वॾे टाइम खां पोइ ॾिठोसीं साॻी लुक साॻियो आहे। अच्छा, हाणे त मोटी थी वई आहे थोरी। न किथे, सही आहे, फिट आहे माशाल्लाह। तव्हां बि माशाल्लाह एज़ इट इज़ आहियो, जीअं हुया उअं ई आहियो ऐं मतिलबु इहो चई सघां थी त उन टाइम वारो वाहिद ऐं हिन टाइम वारो वाहिद को फ़र्क़ु कोन्हे, उअं ई आहियो तव्हां। न ईअं रहंदो आहे माण्हू तक़रीबन। जीअं तव्हां ॻाल्हि कई, असल में जेको टॉपिक तव्हांजो मां ॿुधो पिए टॉपिक जे हवाले सां त इंसानु पाण में चेंज छो नथो आणे। त असां बि बसि आम माण्हुनि वांगुरु घुरियूं, पाण में कोई चेंज न आहे आंदो। न, हिकिड़ो चेंज हूंदो आहे सुठे जे लाइ, हा, ऐं हिकिड़ो चेंज हूंदो आहे जेको पंहिंजो नेचर ई माण्हू चेंज करे छॾे। न बिल्कुलु, मां इन ॻाल्हि ते असल में मां ॿुधो पियो गौर सां तव्हांजी आइडिया, पोइ इन ते मां सोचां बि पियो त मां चयो इहो माना जेको चए थी हर माण्हू पाण में तब्दीली छो न आणे। मां चयो तब्दीली हर माण्हू में ज़रूरी न आहे, जेके सुठा आहिनि उहो न आणनि पाण में तब्दीली, सुठा करो। तव्हां न चेंज थियो, तव्हां जीअं आहियो तव्हां उअं ई रहिजो, छो जो तव्हां जेकॾहिं चेंज थी विया न त पोइ माण्हू, मां बि चवंदसि त यार वाहिद में वॾाई अची वई। इहो ई आहे न, त असल में ऐं इहो तव्हांखे माना सम्झो हिकिड़ो जीअं चवंदा आहिनि कोर्ट जेको आहे सो नोटिस वठंदी आहे पाण मुरादो, त हिन टॉपिक ते मां पाण मुरादो नोटिस वरितो आहे। छो मां परे खां मां ॿुधायो तव्हांजी ॻाल्हि ऐं मूंखे इहो माना थिए पियो वाक़ई त हाणे हर माण्हू तव्हांखे इहो ई जवाबु ॾिनो त वाक़ई ईअं छो थींदो आहे, ईअं छो थींदो आहे, छो थींदो आहे। असल में इन शइ जो प्रॉपर जवाबु ॾियणो कंहिं वटि न आहे। वाक़ई हिन हीअं थियो, फलाणे हीअं कयो, फलाणे हीअं कयो, वाक़ई हिन में माण्हू इंसान में तब्दीली छो नथी अचे। ऐं हिन ते मां सोचां पियो, मां इहो ई सोचां पियो त तब्दीली जेकी पंहिंजो पाण में तब्दीली, जेके असां तब्दीली चऊं, तब्दीली न आहे, सम्झो हिकु इनक़लाब आणणो आहे पंहिंजी ज़िंदगी में। सही। उनजी ख़ासि वजह इहा आहे, जॾहिं तव्हां घर में आहियो, जेके वालदेन जेकी चइजे वालदेन नंढे ॿार जी परवरिश कंदा आहिनि त उन्हनि ॾे ध्यानु ॾियनि, उते ई हिननि जो मुस्तक़बिल सॼो इन मंझि हूंदो आहे, परवरिश में हूंदो आहे। जेकॾहिं सुठी परवरिश तव्हां ध्यानु ॾिनो, जंहिं ॿार ॾे उहो ॿारु तव्हांजो सुठो थींदो। जंहिं ॿार ॾे तव्हां ध्यानु न ॾिनो, उहो ॿाहिरि जॾहिं घर खां निकिरे थो, ॾिस त कहिड़ी सोबत में आहे, दोस्त कहिड़ा आहिनि हुनजा। सही ॻाल्हि आहे। ऐं जॾहिं शुरू में हिकु नेचर कुदरती त हूंदी आहे इंसान जी, ख़्वाहिशूं त हज़ार ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि। पोइ कंहिंखे कहिड़ी माना कंहिं ज़िंदगी में ॾिसो त को ॿारु ग़लति थो वञे त उनखे फ़ौरन उन सोबत खां हटाए के ॿी कंहिं सोबत में अटकाए छॾियो। पोइ ईअं थींदो आहे त जॾहिं शुरूआति खां वठी ॿारु हिकिड़ी हिन में लॉबी में रहियो ऐं उन जी दोस्ती ओड़नि ई माण्हुनि सां थी वेंदी आहे प्रॉपर। हिकिड़ो जेकॾहिं मौलवी आहे त उहो ज़ाहिर आहे उनखे उन पंहिंजी उन में वठी वेंदो त इन सां सभु सुठी सोबत वारा माण्हू, मौलवी, सुठे अख़लाक वारा माण्हू। हिकिड़ो हूंदो हिकिड़ो क्रिमिनल माण्हू, त उहो उनखे ओॾे वठी वेंदो, उन पंहिंजी साइड वठी वेंदो। पोइ ईअं थींदो आहे, तब्दीली तॾहिं न ईंदी आहे जो तब्दीली सम्झो चवण में त तब्दीली अचे, उहो इनक़लाब हूंदो आहे हिकिड़ो। सभु दोस्त छॾणा पवंदा आहिनि, उहे सॼी लॉबी छॾणी पवंदी आहे, सभु दोस्त छॾणा पवंदा आहिनि। पोइ उहो सोचंदा माण्हू, हल साईं तब्दीली हेॾे जो हीअं वेंदुमि त पोइ मां हीअ शइ बि छॾियां, हू शइ बि छॾियां, हीअ सभु दोस्त एट अ टाइम माना ॼणो को मज़हब जी तब्दील करे माण्हू
सही को हिंदू में मुस्लमान थिए मुस्लमान में हिंदू थिए सही ईअं माना हिकिड़ी सम्झ कुर्बानी ॾियणी पवंदी आहे ऐं इहो वरी तमामु ॾुखियो कमु हूंदो आहे त वालदेन खे इहो घुरिजे त बचपन खां ई ॿार जी जेको ॿार आहे उनखे दर्स बि ॾियनि ऐं पाण बि उन ॾे ध्यानु ॾियनि उनजी परवरिश अहिड़ी कनि त ॿारु सुभाणे ख़राबु न थी वञे सही बिल्कुलु ऐं अॼुकल्ह जो दौर बि अहिड़ो ई हली रहियो हा आहे ऐं बचपन में अॻे में असांजी नंढा हूंदासीं पढ़ंदा हुआसीं त असांखे इहो सेखारियो वेंदो पाण खां वॾे जी इज़त कयो पीउ माउ जी इज़त कयो जॾहिं मदरसे में वेंदा हुआसीं उते बि असांखे दर्स ॾिनो वेंदो सही। अॼु ॾिसो त न स्कूल में को लेक्चर थो मिले हाँ। न मदरसनि में दर्स थो मिले न। मदरसनि में क़ुर शरीफ़ माना जीअं अरबी लिखियल आहे उहो अरबी था पढ़नि हा ऐं उनखे दर्स कोन था ॾियनि त वॾनि सां कीअं पेश अचिबो आहे पीउ माउ सां कीअं पेश अचिबो आहे उनखे जेको आहे इहो लेक्चर कोन थो मिले त ॿार कुझु सिखनि ई कोन था सही था चओ बिल्कुलु सही था चओ ऐं इहा ई ॻाल्हि आहे मां हमेशह चवंदी आहियां त पेरेंट्स खे जेको आहे ध्यानु ॾियणो पवंदो पंहिंजे ॿार जी तरफ़ त हू किथे उथे वेहे थो कंहिंसां मिले करे थो ऐं जेकॾहिं स्कूल मदरसे में कुझु पढ़े थो त हुनखे छा पढ़ाए रहिया आहिनि तव्हांखे चेक एंड बैलेंस रखणु ज़रूरी आहे हिते कॉल वठंदासीं कश्मीर मां कॉल आहे असां सां गॾु नोमी आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम हेलो जी वालेकुम सलाम आरजे नोमी मलिक कश्मीर खां हेलो कश्मीर खां ॻाल्हायां हेलो थो ज़हीर भाई खे गुज़ारिश आहे त वॉल्यूम वधाए ॻाल्हाए पियो आवाज़ अचे पियो पर ज़हीर भाई ॼणो असां ताईं नथो पहुचे आवाज़ एंडी जुनेद हेलो ओके मुंहिंजे ख़्याल सां कॉल ड्रॉप थी वई आहे भाउ तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो था वाहिद अॼुकल्ह छा थी रहियो आहे लाइफ में माशाल्लाह तव्हांजो प्रोजेक्ट हली रहियो आहे लॾो पाॾे ते अञा ताईं पाॾे ते आहे या लॾो लथो आहे थोरो आहिनि मुख़्तलिफ़ चैनलनि ते मिसाल जीअं असांजो टाइम न्यूज़ आहे उते बि कमु हले पियो हिते लॾो पाॾे ते हिते ई कमु हले पियो ऐं पंहिंजे चैनल ते कमु हले पियो ऐं कुझु मतिलबु ॿाहिराड़ी जा जेके मूंखे ऑफर थिए पई न त ॿाहिराड़ी जा जेके ड्रामा ख़ासि करे सही त ॿाहिराड़ी जो घर छॾे वरी कंटिन्यू 5-8 ॾींहं घर खां ॿाहिरि रहणु उहो पाण खे सुठो कोन पियो लॻे उन लाइ चवंदो त हाणे या त स्टूडियो प्रोग्राम हुजे सॼी ज़िंदगी मां तक़रीबन स्टूडियो प्रोग्राम कया आहिनि सही लाइव प्रोग्राम कया आहिनि 100 शो कयो त 4 साल हलियो हा हा ऐं हिन खां अलावा वरी 3-4 प्रोग्राम इवनिंग कलर्स जेको हलंदो हुयो हिते उन में होस्टिंग बि कई गेस्ट ऐं काफ़ी चैनल ते सभु लाइव प्रोग्राम कया हा बिल्कुलु मूंखे यादि आहे थर्सडे ते मां कंदी हुयमि शो हुन खां हिकु ॾींहुं पहिरियां अलाए ॿिए ॾींहुं तव्हांजो शो हलंदो हुयो कशिश ते वरी हलंदो ख़बरचार लाइव हिते ई करे 5 ॾींहं ई हलंदो पोइ वरी कशिश ते पोइ मुख़्तलिफ़ चैनलनि ते माना हफ़्ते में मुंहिंजो 8 लाइव प्रोग्राम माशाल्लाह तव्हांजे लाइ गेटअप्स बि हूंदा हुआ उन में वरी डिफरेंट ते इन ते बि ॻाल्हायूं था कॉल वठंदासीं नोमी जी कॉल वरी सां मिली रही वई आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो भाउ ठीकु आहियो जी बिल्कुलु ठीकु आरजे नोमी मलिक कश्मीर खां जी जी भाउ छा चवणु चाहींदव जी तमामु घणी ख़ुशी थिए थी त अॼु गेस्ट जेको आहे जी जी इत्तेफ़ाक़ सां गेस्ट बि मुंहिंजे शहर सां तालुक़ु रखनि था कंदकोट सां मुंहिंजो बि तालुक़ु ऐं वाइट साहब जो तालुक़ु बि कंदकोट सां सही भलीकाट चवंदासीं ऐं सर सां काफ़ी अरसे खां असांजो बि दिल्ली तालुक़ु आहे उन्हनि जा असां लिसनर बि आहियूं व्यूअर बि आहियूं ऐं उन्हनि जे हर प्रोग्राम जा असां कॉलर बि आहियूं मूंखे सुञाणींदा हूंदा सर भाउ पहिरियों त वालेकुम अस्सलाम वॾी महिरबानी भाउ तव्हां कॉल कयो ऐं इत्तेफ़ाक़ सां वाक़ई अॼु मां प्रोग्राम वेठुमि तव्हांजी कॉल बि अची वई पहिरियों ऐं तव्हां असांजे हर प्रोग्राम में तक़रीबन लाइव जेको मां कंदो हुउमि उन में तव्हां कॉल कंदा नोमी भाई असांजो तमामु पुराणो कॉलर बि आहे दोस्त बि आहे ऐं तक़रीबन तव्हांजो शौक़ु मिज़ाज सेम ई रहियो आहे असां वांगुरु ई त तव्हां प्रोग्रामनि में तक़रीबन कॉल कंदा आहियो तव्हां रेडियो ते बि मुंहिंजे ख़्याल में तव्हां पंहिंजो हिकिड़ो प्रोग्राम कंदा आहियो कश्मीर ते जी जी रेडियो FM 104 कश्मीर ते आरजे आहियूं सही ऐं अदी किरण जा बि असां कॉलर आहियूं लेकिन उहो पुराणी ॻाल्हि आहे शायदि अदी खे भुली वियो हुजे अदन न बिल्कुलु यादूं आहिनि ईअं न आहे त भुली वई आहियां पर हल्कियूं हल्कियूं यादूं आहिनि छो जो अरसो थी वियो हुन टाइम गुज़री वियो उहो जी जी बिल्कुलु त इहो ई ॿुधाइणु चाहियां थो त KTN ते अॼु ख़ुशी जी इहा ॻाल्हि आहे त मुंहिंजी 2.5 साल खां पोइ कंहिं बि चैनल ते कॉल आहे छो त मूंखे काफ़ी अर्सो थी आहे कंहिं प्रोग्राम ते कॉल न कई आहे भाउ त कंदा कयो बिल्कुलु कॉल कंदा कयो असांजे शो में ऐं नए लिसनर्स खे मां गानो ॿुधाइणु चाहींदुमि छो त KTN जा पुराणा व्यूअर कॉलर मूंखे सुञाणनि था लेकिन न्यू जेके लिसनर्स आहिनि न्यू व्यूअर आहिनि उन्हनि खे मां पंहिंजी आवाज़ ॿुधाइणु चाहींदुमि जी जी ॿुधायो वाह वाह ऐं उहो गानो स्पेशली डेडिकेट आहे
KTN जी इंतज़ामिया खे, छो त मुंहिंजी 21 मतिलबु जॾहिं खां KTN शुरू थी आहे मुंहिंजी ख़्वाहिश रही आहे त मुंहिंजो हिते पंहिंजो हिकु ट्रैक हुजे पर्सनल, ऐं उहा कोशिश 19 साल थी आहिनि अञा ताईं कामयाबु न थी। ऐं KTN जी मैनेजमेंट खे गानो डेडिकेट कयां थो, जीअं मुंहिंजो बि ज़िंदगी में मुस्तक़बिल में KTN तां ऑफिशियल गानो रिलीज़ थिए। इंशाअल्लाह भाउ, बिल्कुलु कंदासीं। तव्हां असांखे गानो ॿुधायो, बिल्कुलु असां जेको आहे पंहिंजे इंतज़ामिया सां ॻाल्हाईंदासीं। सुना है फूल कलियों से तुम्हें रब ने बनाया है, सुना है फूल कलियों से तुम्हें रब ने बनाया है, हमें भी थोड़ी सी हमें भी थोड़ी सी खुशबू चुराने की इजाजत हो, चुराए तेरी आंखों में सितारों का बसेरा है, वाह वाह, तेरी आंखों में सितारों का बसेरा है, हमें इस रोशनी से घर सजाने की इजाजत हो, सुना है फूल कलियों से तुम्हें रब ने बनाया है, तुम्हें रब ने बनाया है। वाह वाह वाह, जबरदस्त भा, माशाल्लाह। ये दिन बड़ी मदहोश है रातें, हो शरारत से भरे ये दिन बड़ी मदहोश है रातें, हवाएं आके सुनती हैं हमारे प्यार की बातें। माशाल्लाह माशाल्लाह, जबरदस्त भा, जबरदस्त। तव्हांजो आवाज़ ॾाढो वाकई सुठो आहे। आवाज़ ॾाढो माशाल्लाह, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। अल्लाह हाफ़िज़। मिमिक्री बि कंदो आहे इलाही, आकाश शबीरा जो आवाज़ कढंदा, पर वीचारो अखियुनि जी रोशनी खां महरूम आहे। तव्हांखे हाणे त यादि ईंदो हूंदो। न न, बिल्कुलु मूंखे यादि आहे। ऐं जेको आहे ॾाढो महिनती आहे। हा माशाल्लाह सां, मौला ख़ुशि करे। ऐं इंशाअल्लाह असांजी दुआ आहे, असांजी कोशिशि रहंदी त तव्हांजो गानो हितां जेको आहे रिलीज़ थिए ऐं सभई हुनखे जेको आहे ॿुधनि ॾिसनि, ऐं इंशाअल्लाह बिल्कुलु असां पंहिंजे इंतज़ामिया सां ॻाल्हाईंदासीं। त अहिड़ा जेके टैलेंटेड, असां वटि ॾिसो टैलेंट जी कमी काई कोन्हे, बिल्कुलु टैलेंट आहे, पर मक़सदु आहे मौक़ो जंहिंखे मिले, ऐं मौक़ा वरी नसीब वारनि खे मिलंदा आहिनि। के एतिरा बि असांजा सीनियर्स जेके असां पंहिंजो उस्ताद बि मञींदा आहियूं, पुनल मंगी आहे, ज़ुल्फ़कार उत्तरादी, वहीद खाकसर, जेके TV ते सम्झो पुनल मंगी थोरो घणो कमु कयो, बाक़ी अची बि न सघिया आहिनि, कमु न करे सघिया आहिनि। ऐं जुनून जी हद ते उनखे शौक़ु रहियो आहे पंहिंजे कमु करण जो, पर TV ते अची न सघिया आहिनि। इलाही इलाही टैलेंटेड माण्हू, पर असल में मसरूफ़ियत थी वञे न, वक़्त सां गॾु ज़िमेदारी वधी थी वञनि। जॾहिं जवानी हूंदी आहे, ऐं जवानी जे नशे में कंहिंखे का ख़बर ई न आहे, न वालदेन जी, ॿिए जी, पंहिंजे शौक़ु शिकार जे लाइ जॾहिं उन करनि था शादी, चवनि था हाणे थी असां सां तादी, हुन खां पोइ पंहिंजो ज़ाल जी ड्यूटी में, पंहिंजे ॿारनि जी ड्यूटी में, ऐं पोइ ज़िमेदारी जो अहसासु थी थो। असां बि पंहिंजो ईअं वक़्तु गुज़ारियो आहे, त जॾहिं शादी खां पोइ माना बाक़ाइदे ॼणो लॻे थी, पौड़ी जीअं लॻी न मेंह खे पोइ किले जी चौधार पे फिरंदी आहे, हुन खां पोइ ॿार थी विया, त पोइ ॿार खयूं त कुले ते थी न, मतिलबु हा तव्हां सां तादी न थी न, तव्हां त मतिलबु माशाअल्लाह सां पंहिंजी ज़िंदगी में सेट आहियो न, ख़ुशि आहियो। सेट त आहियूं अलाह जी महिरबानी सां, पर असल में इंजॉय वारी लाइफ जेका आहे न, उहा असांजी ख़तमु थी वई आहे। हाणे जीअं माना इहा लाइफ आहे जीअं न कंहिंखे ॿधो पियो फिरे, ढोका आहे जंहिंखे नालो नथा वठो सम्झी वेंदा ॾिसण वारा, जंहिंखे ढोका या पोइ गाॾे ते काशा रखेसि। हिते बि कान वठंदासीं, अॼु त बसि जेको आहे खिलणो ई खिलणो आहे, छो त वाहिद हिते आहे, असां वाहिद खां जेको कॉमेडी बि कराईंदासीं, ईअं त कोन छॾींदासीं, डायलॉग्स बि ॿुधंदासीं। त इस्माइल लगारी जी कॉल आहे, असां सां हेलो अस्सलाम वालेकुम। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह, इस्माइल लगारी पियो ॻाल्हायां, ॾार की शहर में। जी जी भाउ, छा चवणु चाहींदव? मुंहिंजी फर्स्ट टाइम ॻाल्हि आहे KTN ते। जी जी, तव्हां असांखे वेलकम था कयूं। ऐं अदा वाहिद साहिबु तमामु माशाल्लाह असांजो सिंध जो सरमायो आहे, वॾी महिरबानी। काफ़ी ड्रामा जेके ऐं काफ़ी प्रोग्राम शोज़ जेके आहिनि मज़ा ई आहे, मतिलबु असांजो सिंध जो फ़नकार आहे, तमामु सुठो हाल आहे याती ॾे खे। ऐं
अॻिते बि अल्लाह ताला इनखे कामयाब करे। इंशाल्लाह इंशाल्लाह। अदा महिरबानी महिरबानी, घणी तारीफ़ न कयो, घणी तारीफ़ में मां शकी थींदो आहियां, छो इलाही तारीफ़ किरण बि करे चुकी आहे। जेको माण्हू तारीफ़ जे लाइक़ हुजे उनजी तारीफ़ कजे। बिल्कुल वॾी बिल्कुल महिरबानी आहे। बिल्कुल। लख करोड़ मां मुबारक। टॉपिक जे हवाले सां छा चवण चाहींदा हो? आज टॉपिक मां मात्र सां ॿुधो बि न आहे, मां हाणे ई ऑन कयो। अच्छा ठीक आहे, मां तव्हांखे ॿुधायां टॉपिक इहो आहे त इंसान पंहिंजे पाण खे चेंज छो कोन थो करे। चेंज छो कोन थो करे? जी बस उनजी पंहिंजी तबियत हूंदी आहे, हर पंहिंजी तबियत आहे, असां वधीक में नथा ॻाल्हाए सघूं, जो कोई दोस्त माइंड न करे। सही आहे, ठीक आहे, मां थैंक यू पंहिंजो ख्याल। मुंहिंजो नंढो आहे जी जी ऐं मुक़दस लगारी मुंहिंजी नंढी। जी जी माशाल्लाह। ऐं जेके प्रोग्राम ॾिसनि था उन्हनि सभिनी खे मुंहिंजा सिक भरे सलाम। वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम। थैंक यू अदा, पंहिंजो ख्याल रखिजो। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। कुझु तव्हांजे माइंड में आयो आहे? बिल्कुलु न न, ये ॻाल्हि पई निकिरे त जीअं त शादी कई, ॿार थी विया, त मूंखां बि कंहिं दोस्त पुछा की ॿार घणा अथई, ॿार ॿुधायोमांसि हाणे मां नथो ॿुधाए सघां। त मूंखे चयो यार तो वटि मनसूबाबंदी वारा बि कोन आया, कंहिं तोखे चयो कोन त तूं माना ॿारनि खे रोक के ॿार बंदि कराए? मां चयो आया हा केरु? मां आई हिकिड़ी माई, पोइ पंहिंजो पोइ 3 ॿार हुन मां बि आहिनि। सीरियसली माशाअल्लाह, छा चवां मां तव्हांखे? थोरी देरि पहिरियों माई तव्हांखे हथ ॿधाया बसि हाणे। हलो ज़बरदस्त माशाअल्लाह, अल्लाह तव्हांखे अञा तरक्की ॾे। अञा तरक्की ॾे, मतिलबु वरी 3 शादी कयो, 4थी शादी। न न न, शादियूं न मुंहिंजी घरवारी ॾिसे थी प्रोग्राम। माशाअल्लाह भाभी, वेलकम था कयूं तव्हांखे बि। ऐं मां चाहींदसि त तव्हां अॼु असांखे ज़रूरु कॉल कयो, ऐं कॉल जो मां तव्हांजो वेट कंदसि। त हींअर बि असां सां गॾु कॉल आहे, अलीगुल भट्टी भाउ आहिनि, सदर कराची मां कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पहिरियों त तव्हांजी पूरी टीम खे ऐं वाहिद खे जेको आहे मुंहिंजे तरफ़ों प्यार भरिया ऐं तमामु ख़ुलूस भरा सलाम। छो त तव्हां वालेकुम सलाम। मां ॾाढे इत्तेफ़ाक़ में ॻाल्हाईंदुमि, आतो जेको आहे हर किरदार में एॾो त सुठो लॻंदो आहे, ऐं यकीन सां हज़ारों परेशानियूं, करोड़ों परेशानियूं असां जे किरदार में असां वक़्तु भुलिजी वेंदा आहियूं, ख़ुशियूं हूंदियूं। मां तेखे ज़िंदगी जे लाइ दुआ थो मौला हिनखे ईअं ई कमु कंदो रहे। ऐं जो हिकिड़ो नंढो सुवाल करे वठंदुमि, हथो लॾो पासे ते जेको आहे को शहर में वापसि करे ईंदो। सही। ऐं जेको आहे अॼु त तव्हांजे लाइ मां जेको तव्हां चयो जेका ॻाल्हि कई थी, इंसान कुझु फितरती माना आदत खां मजबूर हूंदा आहिनि, ऐं इन में कोई शक न आहे। तरबियत जे मथां 100% हिकिड़ो तरबियत आहे। बचपन में माउ पीउ सुठी तरबियत करे, ॿार खे सुठी तरबियत करे त असीं चेंज करण जी ज़रूरत ई कोन पवंदी। अल्हम्दुलिल्लाह। ऐं पंहिंजी ॻाल्हि कंदुमि, चेंज वक़्त सां इंसान खे थियणो पवे थो। कदम चकर खाई धक खाई इंसान चेंज थिए थो, पर अहिड़ी ज़रूरत पवे ई छो किरण बाबा जो माण्हू धक खाई ऐं पोइ अचे चेंजिंग। माण्हू वक़्त में ॿारनि खे सुठी तरबियत ॾे। सही, बिल्कुलु सही था चओ। रिश्ता ई भुलाए छॾिया आहिनि, ॿारनि खे इहा ख़बर कोन्हे का त हीउ चाचो आहे, हीउ मामू आहे, हीउ मासी आहे, असांखे इहा ख़बर कोन्हे ॿारनि खे। सही था चओ। जो तरबियत जे मथां सॼो किरदार वञे थो, ऐं उहा ई ॻाल्हि जेका वाहिद कई मां उन सां बिल्कुलु गॾु ॿुधायां, मुंहिंजो बि इहो ई चवणु आहे। सही। त तरबियत जे मथां सॼो घटि इंसान चेंज थिए थो भेण, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। काफ़ी माण्हू चेंज थियनि था, पर धका खाई माना वॾी चोटूं था खाइनि। त ख़ुदा खे अहिड़ी मुसाइब न बचाए, तरबियत ॾियो ॿारनि खे, ऐं हुननि खे सुठी तकलीफ़ ॾियो, ॿुधायो हुननि खे बाबा हे रस्तो सिधो आहे, अॻिते अचण खे ख़बर ई न पए का चेंज थियणो आहे। सही, बिल्कुलु सही। सभ खां वॾो मसइलो ॿियो इहो आहे किरण, जॾहिं जेको इंसान पंहिंजे गिरेबान ऐं पंहिंजे पेरनि में ॾिसंदो रहंदो न, उनखे चेंज थियण जी ज़रूरत ई न आहे भेण। वाह वाह, सही ॻाल्हि कयव। गिरेबान में ॾिसे पंहिंजे में मां ठाहियां, बसि तव्हां उनखे छॾे ॾियो छा मां पाण ठाहियां, इहो ॾिसो। बिल्कुलु सही ॻाल्हि था कयो अदा तव्हां। ऐं अॼु माशाअल्लाह ॾाढो प्रोग्राम सुठो ऐं बहितरीन तव्हांजो प्रोग्राम। अॼु त मूंखे दिलि ख़ुशि थी वई आहे, मुंहिंजी पूरी फैमिली अॼु वाहिद खे सलाम चवे थी। गुलज़ार जो जेको आहे उहो कदम कराची अचे त मां हुनजी दिलि सां दावत कयां थो, मुंहिंजे तरफ़ां हुनखे खोड़ तरह सलाम। ऐं मूंखे बहितरीन ऐं हुनखे तव्हांजे ज़रिए पंहिंजो बहितरीन दोस्त जो ख़िताबु कयां थो। गुलज़ार जो मूंखे ॾाढो वणंदो आहे भेण, चई न सघंदो आहे, पर अॼु हिमत करे चई छॾियो आहे। अरे न माशाअल्लाह, असांजा सभु कॉलर सुठा आहिनि। साइकिल सही आहे, आमनाम मुंहिंजी तव्हांजे ज़रिए मूंखे मिली आहे। मां गुलज़ार
फैमिली खे पंहिंजे तरफ़ां अॼु तव्हांजे ज़रिए दावत पहुचां थो कराची अचे। बिल्कुलु बिल्कुलु भाउ, इंशाल्लाह। मुंहिंजी फैमिली जे तरफ़ां तमामु कॉलरनि खे तव्हांखे सभिनी खे अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाउ, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। बिल्कुलु अलीगुल भट्टी भाउ, तव्हां ॻाल्हि बिल्कुलु सही कई त इंसानु सभिनि खां पहिरियां पंहिंजे गिरेबान में ॾिसे, पंहिंजे पाण खे ॾिसे, उन खां पोइ कंहिं ॿिए जे ते जेको हथु खणे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेको तव्हां चयो त गुलरेज़ भाउ जे लाइ त तमामु स्टाइल जी दावत करणु था चाहियो, त बिल्कुलु असांजा जेके बि भाउ भेण कॉल्स कंदा आहिनि तमामु बहितरीनु आहिनि, इज़त जे क़ाबिल आहिनि ऐं जेको आहे ॾाढी इज़त कंदा आहिनि, मोहबत ॾींदा आहिनि। तव्हांजे करे असां हिते वेठा आहियूं, तव्हां आहियो त असां आहियूं, हीउ चैनल तव्हांजो पंहिंजो आहे, असां तव्हांजा पंहिंजा आहियूं। ऐं ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं असांजा सभु कॉलर्स जेको आहे असांखे कॉल्स कंदा आहिनि, चाहे उहे पुराणा कॉलर्स हुजनि या नया कॉलर्स हुजनि, त इलाही ख़ुशी महसूसु थींदी आहे। तव्हां सभिनीनि सां हिकिड़ो ज़रियो आहे, तव्हांजे असांजे विच में हिकिड़ो जेको इंटरेक्शन जो जेको ज़रियो आहे उहो ही प्रोग्राम आहे। हिन प्रोग्राम खे कामयाबु करण में तव्हांजो हथु आहे, असांजी पूरी टीम जो हथु आहे। असां कोशिशि कंदा आहियूं त असां सुठा प्रोजेक्ट्स आणियूं, सुठी ॻाल्हियूं कयूं, तव्हां सां मज़ो ईंदो आहे। इन जे करे जेको आहे तव्हां सां गुफ़्तगू थींदी आहे त काफ़ी हद ताईं जेको आहे असांजो टेंशन बि जेको आहे न रिलीज़ थी वेंदो आहे। त वाहिद ॻाल्हियुनि जो सिलसिलो त असां ईअं ई कंटिन्यू कंदासीं। वक़्तु हिकिड़े ब्रेक जो, ब्रेक खां पोइ जेको आहे इलाही सुवाल आहिनि जेके तव्हां सां करणा आहिनि इंशाल्लाह। जी व्यूअर्स, त वक़्तु हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स, वीहर तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं। जीअं तव्हांखे ॿुधायो हुयो त शोभी भाई न आहिनि आया, पर जेकॾहिं अची विया त बिल्कुलु तव्हां पंहिंजी फरमाइशूं करे सघो था। त हाणे तव्हां असांखे कॉल करे फरमाइश करे सघो था ईज़ीली। त शोभी भाई बि अची विया आहिनि। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम किरण। कैसे हैं शोभी भाई? ठीक है, बिल्कुल ठीक ठाक, तबीयत ठीक है आपकी? थके लग रहे हैं। नहीं ऐसा नहीं है। हाँ, अब ये है कि मॉर्निंग से उठ के फिर एक और जगह, फिर दूसरी जगह। हाँ जाहिर है। और आजकल वेदर भी थोड़ा सा डिस्टर्ब हुआ हुआ है, सर्दी गर्मी में एक अजीब, सुबह थोड़ी सी सर्दी होती है, लेकिन हाँ, दिन में बहुत गर्मी है, तंदूरी बन जाते हैं कल की तरह। बहरहाल सुठो थियो, शोभी भाई अचो, इज़त जी रहिजी वई है न। असल में महिमान घुराइबो आहे त ख़ुशी थींदी आहे। ऐं तव्हां मूंखे घुरायो, शोभी भाई कोन्हो, को म्यूज़िक स्यूज़िक कोन्हो, चवंदा वाहिद अचण सोग था मल्हाइनि। अची वियो, ठीकु आहे, म्यूज़िक आहे, गानो ॿुधंदासीं। त गानो सिर्फ़ शोभी भाई खां कोन ॿुधंदासीं, तव्हां खां बि ॿुधंदासीं। बिल्कुलु, असांखे बि रुॻो मौक़ो मिले, पोइ शोभी भाई वेठो हूंदो, फनकार छल न खुले। वाहिद, मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त तव्हांजो जेको टीवी जी तरफ़ अचणु थियो हुयो, उहो इत्तेफ़ाक़ कीअं थियो हुयो? असल में ख़ासि करे चयो वेंदो आहे त फ़न हिकिड़ो मीरास आहे, नेचर में मुंहिंजी शामिलु आहे सम्झो। मूंखे यादि आहे एतिरे क़दुरु त मां तक़रीबन 5 सालनि जो आहियां, जी थोरी सम्झ पई आहे त टीवी में उन रेडियो में ड्रामा हलंदा हुआ। टीवी जो उन टाइम माना तस्वर कोन हो, कंहिं वटि को शायदि कंहिं वटि हुई, पर असां ॿुधी कोन त टीवी कीअं थींदी आहे। सिनेमा बल्कि फिल्मूं हुयूं। पोइ मुंहिंजो वालिद साहिबु मूंखे ॿुधाईंदो त फिल्मूं हलंदियूं आहिनि, माण्हू हीअं ज़ाहिर थींदो आहे। उहो कीअं ज़ाहिर थींदो आहे त पोइ असां हिकिड़ो वाइट परदो, जॾहिं चंड की राति हूंदी आहे न, त वाइट परदो रखी, चंड हिन साइड हिकिड़ी चंड आहे त हुन पासे ॾे बीहंदा हुआसीं, त शेडो पवंदो कपिड़े जे मथां। हा, त हिन पासे ॾे बीही माण्हू वरी ॾिसंदा हुआ, त माना हाणे मूंखे नथा ॾिसनि, पर मुंहिंजो पाछाऊं ॾिसंदा। त हीअं टीवी हूंदो आहे, हुन में मूं वटि ज़ाहिर नथो, हिन में थींदो आहे। पोइ उते असां एक्टिंग कंदा हुआसीं। त मां 5-6 सालनि जो, त उन टाइम खां वठी मूंखे शौक़ु हुयो। वरी जॾहिं स्कूल जे ज़माने में पढ़ंदा हुआसीं, त उते ख़ासि करे जीअं तव्हां चयो जे हवाले सां, त मूंखां गाना ॿुधंदा, जलाल चंड जा, हुन टाइम मां गाना ॻाईंदो हुयुमि, शौक़ु हूंदो ॻाइण जो। ऐं वरी जॾहिं टीवी जे हवाले सां मां बाद में पहिरियों स्टेज ड्रामा शुरू कयासीं, पोइ टेली फिल्मूं जेके चइबियूं उन ते, उहो थोरो घणो पंहिंजे ख़र्च ते पाण पैसा ॾेई कमु कंदा हुआसीं। जुनून जा हिकिड़ो शौक़ु हूंदो हुयो। पोइ चवंदा आहिनि इंसानु जंहिं शइ जी कढ थो पए, आख़िर उहो ओतर ताईं माण्हू पहुची थो वञे। पोइ जीअं असां सीनियर्स जेके असांजा आहिनि ॾिसंदा हुआसीं, उन सां फ़ोटू कढाइण लाइ परेशान हूंदा हुआसीं। असांजो माना अंकिल या मुंहिंजो वालिद साहिबु कॾहिं बि कराची ईंदा हुआ त ॿुधायो त यार अॼु मां शफ़ी मोहम्मद शाह खे ॾिठो, माना सिग्नल ते मां हीअं बीठो हुयुमि, परियों गाॾी में वेठो, हीअं बसि 2 गाॾियूं विचूं, हीअं परे पासे शफ़ी मोहम्मद बीठो, ई यार मां हुजां, मां ॾिसां। इहो पोइ इहा सम्झो असांजो जज़्बो हुयो, जुनून हुयो।
हिकिड़ी आस हुई जेका पूरी थी वई आहे। सीनियर सां गॾु कमु बि कयोसीं ऐं टीवी जे हवाले सां जीअं अॼु वेठा आहियूं लाइव ॻाल्हायूं पिया त जॾहिं कैमरा साम्हूं ईंदी ॼण बंदूक साम्हूं अची वई पोइ थड़ 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 असांजो जिस्म हीअं ॾकंदो हुयो। स्टेज में बि हिकिड़ो अलॻि एक्सपीरियंस आहे ऐं टीवी जे हवाले सां अलॻि आहे। ऐं मूंखे इहो ॾींहुं यादि आहे जॾहिं नबील शेख साहिबु हिते लाइव प्रोग्राम मॉर्निंग शो कंदो हुयो, उन मूंखे घुरायो त यार अॼु लाइव आहे, लाइव में तोखे मतिलबु ॻाल्हाइणो आहे। मां परेशान थी लाइव में मां छा ॻाल्हाईंदुमि, मां कुझु ग़लति न ॻाल्हाए वञा, हे थी उथी मूं ॾाढो लवायो पर हुनजो तोखे अचिणो आहे। ऐं करेक्टर बि ॾिनई मूंखे, तो करेक्टर में आहे, मां कासाई थी आयुमि। पोइ उहो जॾहिं मां डिॼी हिकिड़ी परफॉर्मेंस कई, महिनत बि कई उन ते, मां चयुमि उतां मूंखां ग़लति को जुमिलो लॻी वञे। उहो जॾहिं हली वियो प्रोग्राम त नबील भाई मूंखे चयो तूं चए तोखे प्रोग्राम करणु ईंदो आहे, तूं लाइव ॻाल्हाइणु ईंदो आहे, ख़ुदा जो कसम मां 3 भेरूं कॉलूं आहिनि, मूंखे चवनि था तुंहिंजो हीउ लाइव मॉर्निंग शो आहे या ड्रामो थो हले पियो, एॾो मज़ो इंजॉय कयो आहे दोस्तनि सां अधु वधीक। पोइ उन ई वरी नबील शेख मूंखे जेको आहे सो फस्ट टाइम माना ऑफर कई त भाउ तोखे हीउ प्रोग्राम करिणो आहे, इट्स अवर शो, तूं कंहिं महिल गेस्ट हूंदे कंहिं महिल होस्ट हूंदे, घणो टाइम 2 कलाक प्रोग्राम हलंदो। 2 कलाक मां छा ॻाल्हाईंदुमि सर, की तूं पहिरियों बि ईअं चयो तूं न ॻाल्हाईंदे, तूं सुठो प्रोग्राम कराईंदे। मां राति जो सही मां अॼु न पर सुभाणे तोखे मां सोचे ॿुधाईंदुमि। राति जो अंत मां चयो सर सॉरी, चयो बाबा असांजो प्रोग्राम आहे, तोखे पंहिंजी पेमेंट मिलंदी, तूं कर अची, बसि ख़राबु थींदो न, असांजो प्रोग्राम आहे न, भले ख़राबु थिए तूं कर। ऐं उन में बि ईअं थियो त शुरूआति कई, शुरूआति में अहिड़ो सुठो प्रोग्राम न थियो पर सुठो थी वियो। त हुन चयो यार एॾो भलो प्रोग्राम कयो अथई, उहो हौसलो वधाइण लाइ चए पियो या सुठो थी वियो कहिड़े हवाले सां। 3 प्रोग्राम तक़रीबन मां जॾहिं करे त आस्ते आस्ते कॉन्फिडेंस वधंदो वियो। पोइ वरी हीउ जेको आहे सो हाणे ईअं थींदो आहे जो ड्रामनि खां वधीक लाइव शो में मज़ो ईंदो आहे। सही था चओ। त इहो शौक़ु शुरू खां वठी मूंखे बचपन खां वठी सम्झो इहो मूंखे शौक़ु हुयो त मां ड्रामनि में कमु कयां, टीवी में कमु कयां, शाइरी बि कई, ॻाइण जे हवाले सां वॾियूं कोशिशूं कयूं त किथां न किथां। बस हाणे मां तव्हां खां गानो बिल्कुलु ॿुधंदसि, कॉल वठी वठां पोइ तव्हांखे फसायूं था थोरो। नूर भाई जी कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? हेलो मां भेण कोप में तूं मुंहिंजी धीउ जे तीअं तोखे अम्मा चवंदुसि, अम्मा किरन जी जी वालेकुम सलाम। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां चई सघो था। कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? असांखे त अॼु ख़ुशी थी आहे जो माना असां त नलियासीं केतिरनि जा थोरा पिया आहियूं पर वाइट भाउ मतिलबु छा हुनजी माना साराह कजे। हिकिड़ो अनमोल माण्हू सिंध जे लाइ ऐं सदाईं खिलणो खिलाइण वारो, असां ॾाढो माना इंजॉय कंदा आहियूं। माना तमामु जेको संगत में अॼुकल्ह ठाहे कयो न पार्टी ते कपिड़े, उहो मुंहिंजा दोस्त बि हुन में शामिल आहिनि, मां बि मुंहिंजे थोरो घणो कमु कंदो आहियां भाई साहब। महिरबानी साईं, महिरबानी, वॾी महिरबानी, लख कुर्ब बाबा। हा ऐं अभी तव्हां टॉपिक जेको रखियो आहे, जी जी, इंसान पंहिंजे पाण खे छोकिरो थो चेंज करे, इंसान आहे ग़लती जे घर चेंज छा। मां पासी तव्हांखे ॿुधायां थो त मूं तमामु घणी गुरबत ॾिठी, उन जे करे मूं पोइ ॾाढी महिनत कई। मां पंहिंजे औलाद खे बि पढ़ायो ऐं पंहिंजे माना उनखे ॾाढो महिनत करे असांखे कामयाबु माण्हू ठाहियो। मां हींअर एॾो ख़ुशनसीब माण्हू आहियां, मुंहिंजी औलाद साले आहे ऐं मां पंहिंजे माना भाइटियूं भाणे जूं धीअरियूं मूं बोलियूं मुंहिंजियूं 20-20, 50-50 भेणूं अॼु ताईं हुन सां ऐं दोस्त मुंहिंजा एतिरा आहिनि, 50 साल खां हुन सां दोस्ती निभाए थो। मुंहिंजा दोस्त ॿाहिरि अची हलिया विया आहिनि, लंडन को पेरिस को दुबई, उन सां बि फोन ते अॼु ताईं राब्तो आहे, दोस्ती तोड़िया कोन थो। माशाअल्लाह माशाअल्लाह। मतां उहे टोड़े वञणी साईं। साईं भाई साहब तव्हां सां इंशाअल्लाह ताला केतिरी ते मुलाक़ात थींदी, असां गॾु में ड्रामे ते मुलाक़ात थींदी। तव्हां वॾा बहितरीन ख़ूबसूरत माण्हू आहियो ऐं उहो तमामु छा सारा कजे तव्हांजी। मौला मौला ख़ुशि करे बाबा। तव्हांजे लाइ हिकिड़ो शेर आहे मूं वटि साईं। जी जी जी। जेको सोन सवाया सुपरी तोरिया न तिरनि, लेखूं जंहिंजूं मन अंदरि चोरिया ता न चुरनि, ते तुरी कीअं विसरनि जिन खे साॼियो अथमि साह में। वाह वाह, बड़ी महिरबानी साईं, लख लाइक़ ये तव्हांजी मोहबत आहे, प्यार आहे सर। थैंक यू। तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। थोरो न असल में छा ॿुधाइण जे हवाले सां, हा उहो त मां जॾहिं बि ईंदो आहियां प्रोग्राम मां ॻाईंदो आहियां, तव्हांखे त ख़बर न हुई, मूंखे ख़बर न हुई, त इहो बि टैलेंट आहे तव्हां। हाँ सर एक धुन है मोहम्मद अली शाइकी की, उस पर तो अक्सर लोगों को पता है, जो देख रहे हैं उनको पता है वाहिद कौन सा गाना गाएगा,
तो मैंने अपनी शायरी बने वो है कि है नज़र नज़र तेरे ही जल, इसी धुन पे है। त मुंहिंजी पंहिंजी शाइरी जा कुझु लाइनूं जेके मूंखे यादि आहिनि मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। जी जी। छो ख़फ़ा सफ़ा मूंखां थियो आहे बेवफ़ा मूंखे छो थो तड़पाए, छो ख़फ़ा सफ़ा मूंखां थियो आहे बेवफ़ा मूंखे छो थो तड़पाए, अथी मोहबत में मुंहिंजी वफ़ाई, अथी मोहबत में मुंहिंजी सचाई, तूं प्यार मुंहिंजो परखियो नाहे, छो ख़फ़ा सफ़ा मूंखां थियो आहे बेवफ़ा मूंखे छो थो तड़पाए। पहिरियां मूंखे प्यार ॾेई पंहिंजो तो यार कयो, वरी छो धार कयो पतो ई कान पियो, रुगो पंहिंजी थो मर्ज़ी हलाए, बेवफ़ा मूंखे छो थो तड़पाए, छो ख़फ़ा सफ़ा मूंखां थियो आहे बेवफ़ा मूंखे छो थो तड़पाए। सुराणी मौत मिसिल तुंहिंजा पियो सूर सहे, आहे मूंखे दिलि जे अंदरि तोखे अहसासु न है, ॾे वाहिद सिर जे तूं चाहे बेवफ़ा मूंखे छो थो तड़पाए, छो ख़फ़ा सफ़ा मूंखां थियो आहे बेवफ़ा मूंखे छो थो तड़पाए, अथी मोहबत में मुंहिंजी वफ़ाई, अथई मोहबत में मुंहिंजी सचाई, तूं प्यार मुंहिंजो परखियो नाहे, है नज़र नज़र तेरे ही जलवे, है ज़ुबां ज़ुबां तेरे ही चर्चे, है नज़र नज़र तेरे ही जलवे, है ज़ुबां ज़ुबां तेरे ही चर्चे। जी वाह, माशाल्लाह, जबरदस्त साथ ॾिनई तो भाई, थैंक यू यार, थैंक यू। और मोहम्मद अली शेखी साहब की उन्होंने वो भी कर ली। जबरदस्त आवाज उन्हें भायो त इहा वरी ॻाल्हि आहे, मुंहिंजी पंहिंजी शाइरी आहे। ऐं ॾिसो त जॾहिं मां हुनमें पाण टीवी में न आयो हुउमि, उन खां अॻु में मां केतिरियूं कोतिरियूं कोशिशूं कंदो आहियां पंहिंजो पाण खे ज़ाहिर करण जे लाइ, शाइरी कई, इन खां स्टेज ड्रामा कया। थींदो आहे तव्हां में माशाल्लाह टैलेंट जी कमी न हूंदी आहे, पर तव्हांखे थोरो टाइम लॻंदो आहे पंहिंजो पाण खे मञाइण जे लाइ। असल में चयो वेंदो आहे त टाइम मुक़ररु हूंदो आहे। एग्ज़ैक्टली, अल्लाह जी तरफ़ां जो अल्लाह जी टाइम तरफ़ां हूंदो आहे मुक़ररु न, हूंदो आहे। उहो जॾहिं कुन फरमाईंदो आहे न त सभु कम थी वेंदा आहिनि। उन खां सभु पहिरीं कम असां केतिरी थी महिनत वेंदा कंदा आहिनि। आहियूं, छा कंदा आहियूं, ज़ाहिर न थींदा आहियूं, को कमु असांजो न थींदो आहे, ऐं इंसान अल्लाह जी मर्ज़ी ॾिसो, शामिल थी वञे त पोइ बसि पंहिंजो पाण खे ख़ुशि रखण जे लाइ, पंहिंजो पाण खे सुखियो रखण जे लाइ केॾी जुस्तजू, केॾी गहमा गहमी, केतिरो पंहिंजो पाण लाइ मतिलबु इहे खोजना कंदो थो रहे, पर इंसान जे दिमाग़ में सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि हुजे त जॾहिं रब राज़ी थींदो आहे न त सभु कुझु सही थी थो वञे, सभु बिगड़ियल कम सभु सही थी वेंदा आहिनि, ऐं उनखे कंहिंजी मदद जी ज़रूरत ई न आहे। ऐं रब खे बि त राज़ी करणो रब खे आहे राज़ी न। करण लाइ, उहो दुनिया खे राज़ी करण लाइ दुनिया खे माण्हू बि लॻो बि पियो आहे, पर उनखे अल्लाह खे राज़ी कोन कयो, थो करे, अल्लाह खे राज़ी तॾहिं माण्हू कयो। पोइ थो रहिजी वञे। एग्ज़ैक्टली ईअं ई आहे। हिते कॉल वठंदासीं, ज़ुबैदा जी कॉल आहे कश्मीर मां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो अदी? सभिनीनि खे खोड़ सारा सलाम, दुआ वालेकुम हुजनि। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। कीअं आहियो अदी? ठीकु आहियो? जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं आहियो? असांजा सरमाया वेठा आहिनि सिंध जा, अदा शोभी कीअं आहे? जी अदी। हेलो, शोभी जी तबियत कीअं आहे? हेलो शोभी भाई जी तबियत बिल्कुलु ठीकु आहे, तव्हां ॻाल्हायो उन्हनि सां। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। अदा मेरी आवाज़ आ रही है आपको? जी जी, कभी कभी आ रही है, कभी कभी जा रही है। अच्छा, ये मवासिलाती सैयारों के थोड़े प्रॉब्लम्स हैं।
भाई हमारे आपके लिए हमेशा दुआएं हैं। बिल्कुल, आपकी दुआओं से मैं बिल्कुल ठीक हूँ, शुक्र है। माशाल्लाह। अम्मी अबू के लिए जी अदी ॿियो छा चवणु चाहींदो? वाहिद सां गॾु आहे। मां तव्हांखे शायरी ॿुधाइणु चाहियां थी अदी। ॿुधायो ॿुधायो ॿुधायो। प्यार मिलता है यहाँ किस्मत से, सबकी किस्मत में वफा नहीं होती। जिन दिलों में मोहब्बत रहती है, नफरत की जगह नहीं होती। वाह। मिटे नहीं किसी की चाहत में हम, कभी अदा नहीं होती। वाह वाह। चांद के साथ साथ रहती है चांदनी, बेवफा नहीं होती। झगड़ा सागर का लहर का भी है, पर किनारों पर जमा नहीं होती। सड़क के फिर गले आ मिलती, अपने सागर से खफा नहीं होती। गुस्सा भी इतना क्या करना, क्या किसी से खता नहीं होती। वाह जी वाह। सभी के साथ डेडिकेट है। वाह शोभी तव्हांखे डेडिकेट आहे। थैंक यू अदी, पंहिंजो ख्याल रखिजो। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। तव्हां भला शेरो शायरी जेका कई ही तव्हां बि तव्हां कंटिन्यू कई आहे या बस छॾे ॾिनी आहे? न असल में बसि छा हुयो जो शाइरो शायरी तॾहिं माण्हू हिकिड़ो कमकार हिकिड़ो ॾिसो जुनून हूंदो आहे त कंहिं मंज़िल ते पहुचण जे लाइ माण्हू को कमु कंदो आहे त कंहिं मंज़िल आहे मतिलबु उते पहुचां मां। सही। जॾहिं शाइरी मां कई, शाइरी में जेके चङा भला गुलूकार पिया अचनि मूंखे पैसा ॾे त पोइ तव्हांजो हीउ गानो ॻायूं। गानो सुठो आहे पर पैसा ॾे। त मां महिनत बि कयूं, उनजी हिते सिलो बि न मिले ऐं चऊं था पैसा ॾेई पोइ ॻारायूं। इहा मुंहिंजे कम जी न आहे, सम्झो की इहा विरसे मुंहिंजे में न आई शाइरी। ऐं मां जॾहिं केटीन ते आयुमि, केटीन ते नूर साहिबु सां मुंहिंजा पंहिंजो डायरेक्ट वास्तो न हुयो, पर मुंहिंजा अहिड़ा दोस्त हुआ जेके मुंहिंजा बि किलोज़ हुआ, नूर साहिब जा किलोज़ हुआ ऐं अली साहिब जा बि किलोज़ हुआ। त मूंखे चऊं तूं हिते केटीन ते पोइ ॻाल्हायूं उन खां, चऊं तो लाइ कमु वठूं। मां चयो न, मूं में सलाहियत हूंदी मूंखे पाण कमु मिलंदो। तव्हांजे चवण ते हिकिड़ो भेरो मूंखे ड्रामो मिलंदो, ॿिए भेरो मूंखे न खणनि, पोइ फ़ाइदो कहिड़ो? मूंखे पंहिंजो पाण खे मञाइणो आहे, पाण ई कमु कंदुमि। जॾहिं मूंखे ज़रूरत थी उन्हनि खे मुंहिंजी त हू मूंखे रखंदा, न त ज़रूरत ई न आहे। मुंहिंजी सलाहियत आहे त मूंखे पाण खणंदा। सिफ़ारिश मां हिते बि कोन कराई। सही। त मूंखे ईअं ई कमु मिलियो। हाणे हुन में ॾिठुमि मूंखे पैसा था घुरनि पिया, सुठा सुठा गुलूकार नाले वारा पैसा पिया घुरनि, त पोइ उन में हथु न विधो मां। ऐं इहो आहे त मां शागिर्द बि न आहियां कंहिंजो, न किथे शाइरी सिखी आहे। जेकी मां शाइरी कई, इलाही शाइरी कई मां, त मां माना कंहिंखां गानो बि कोन ॿधायो आहे, न कंहिं शाइर सां दोस्ती सिखियो आहियां, न एक्टिंग जे हवाले सां। एक्टिंग जे हवाले सां बि कंहिं वटि मां सिखियो न आहे, न को मुंहिंजो दोस्त हुजे जंहिंसां रहियो आहियां, जिते मां सिखियो आहियां। या कुदरती सलाहियत हा, सलाहियत कुदरती हूंदी आहे, पर जेको उस्ताद हुजे गानो ॿधाए त उहो अञा बहितर हूंदो आहे। सिखण जा मौक़ा उन में उस्ताद वेठो आहे साम्हूं, असांजो बि उस्ताद आहे। असां त चवंदा आहियूं शोभी भाई गाना। शोभी भाई को ॿुधूं को गानो। हाँ बिल्कुल बिल्कुल, हुजण भी खपे। शोभी भाई क्या सुना रहे हैं आप? फिर बात ये है, उन्होंने मुझे इतनी अच्छी शायरी जो है डेडिकेट कर दी है। हाँ। मुझे भी इसी हवाले से एक सॉन्ग बहुत ज़ोर से आ गया है। तो मैं सोच रहा हूँ, और वाहिद भाई भी इंजॉय करेंगे, क्योंकि वाहिद भाई के साथ काम करके बड़ा, इनके जो शो में जब मैं गया, गेस्ट आया था, पता नहीं इनको याद भी है या नहीं, तो मुझे बहुत मज़ा आया था। क्योंकि जिस तरह फ्री होकर बात करते हैं, जो इनका लहजा अंदाज़ है, और फिर जॉली रहते हैं शो में, सही। तो उस हवाले से भी गाना बहुत अच्छा है। सही। सुना है, और आप ज़रा गौर से भी सुनिए। बिल्कुल गौर से। जैसे जानते नहीं, पहचानते नहीं, लिए आंखों में गुरूर, ऐसे बैठे हैं हजूर, जैसे जानते नहीं, पहचानते नहीं, हमें जानते नहीं, पहचानते नहीं, लिए आंखों में गुरूर, ऐसे बैठे हैं हजूर, जैसे
रुकी क्यों? निगाहों में बसाकर हमें अपना बनाकर अचानक बेरुखी क्यों? यकायक बेदिली क्यों? नहीं वो हुस्न तकल्लुफ, नहीं वो शीर तबस्सुम, माने किस तरह वो बात, माने किस तरह वो बात, कोई मानते नहीं करके दिल का शीशा चूर, ऐसे बैठे हैं हजूर जैसे जानते नहीं, पहचानते नहीं, जैसे जानते नहीं। लिए आंखों में गुरूर, ऐसे बैठे हैं हजूर जैसे जानते नहीं, पहचानते नहीं। नहीं नहीं, भाई जानता भी है, पहचानता भी है, यही तो एक चीज है कि इनके अंदर गुरूर नहीं नहीं है, यही तो एक अदा है। आपने कहा कि गौर से सुनो तो इसलिए वाहिद भाई भूल गए, मुझे भूल गए, लेकिन वाहिद भाई कितने शो में फिर बुलाया ही नहीं मुझे। हाँ, ओह ये नाइंसाफी है। मैं कह रहा हूँ कि मैं जो है ना बादाम कुछ कम खाता हूँ, महंगे हो गए ना इसकी वजह से। अच्छा, इनको माशाल्लाह से इतने सारे प्रोजेक्ट्स कर लिए, इनको दोस्त से ज्यादा याद ही नहीं है कि मुझसे पूछ रहे हमने बहुत ज्यादा काम किया। मैंने कहा तो हर प्रोजेक्ट में साथ होते थे ना, असल में ड्रामों के नाम याद नहीं थे। असल में मुझे ये था कि शायद 2 या 3 ड्रामों में काम किया है। जब किरण ने नाम सुना है लेके तो मैंने कहा तो काफी सारे ड्रामा लिस्ट एक रख दी मैंने। अच्छा, गवर्नमेंट में भी आप थे? हाँ, गवर्नमेंट ये जो इसी की बात कर रहे हैं आप? इसी की बात कर रहा हूँ। अच्छा, बहुत मजा कराया था इन्होंने। फिर ये माशाल्लाह माशाल्लाह। वाहिद मूंखे इहो ॿुधायो त माशाल्लाह सां तव्हां एतिरो कमु कंदा आया आहियो, कॉमेडी कई आहे, ॾुखिया ॾुखिया कैरेक्टर्स कया आहिनि ऐं इलाही सारे ॿियनि कॉमेडी एक्टर्स सां गॾु तव्हां कमु कयो आहे, त तव्हांखे छा लॻंदो आहे, त कीअं फील कंदा आहियो तव्हां? कम जे हवाले सां त हिकिड़ो असांजो पंहिंजो जुनून आहे कमु करण जो, कमु कयूं था सुठो ई लॻंदो आहे। अॻे में त सिर्फ़ु शौक़ु हुयो, हाणे असांजो प्रोफेशनल कमु बि हुई आहे। त ऐं इन में इहो हिकिड़ो आहे जीअं ख़ासि करे ॿिया माण्हू बि सोचींदा आहिनि, असां बि, त हिन में एतिरो पैसो न मिलियो, जेके दोस्त मिलिया आहिनि, जेकी इज़त मिलंदी आहे, हा, जेके व्यूअर्स खे ॾिसंदा आहिनि उहे प्यार ॾींदा आहिनि। ऐं जीअं तव्हां सां मुलाक़ात थी, जीअं काफ़ी सुठा सुठा एक्टर, तमामु बहितरीनु, हिकिड़ो घर भाती वांगुरु सभई पाण में लॻंदा आहियूं, मतिलबु ॼणो घर जा भाती आहियूं। काफ़ी टाइम जे बावजूदि जेकॾहिं देरि सां मिलूं था त केतिरी सिक, केतिरी मुहबत हूंदी आहे पाण में, ऐं उन में जो ई मज़ो वधीक ईंदो आहे, ॾाढो सुठो लॻंदो आहे। त हाणे वॾे टाइम खां पोइ तव्हांखे हाणे ॾिठो आहे ऐं यकीन कयो त मूंखे फील बि न पियो थिए त एतिरो वक़्तु अलॻि रहण खां पोइ कॾहिं कंहिंमें हिजाब पैदा थींदो आहे, त मतिलबु कंहिंमें अकड़ आई हुजे, कंहिंमें मगर आई हुजे, पर उहो हिकु नज़र सां ॾिसण सां ख़बर पइजी वेंदी आहे उहो माण्हू आहे या वॾो माण्हू थी वियो आहे। त उन जे हवाले सां पाण दरमियान रहिया आहियूं। ऐं तव्हां त काफ़ी उर्दू में बि कमु करियो, जेकॾहिं तव्हां नाज़ नखरो कयो आहे तव्हांखे ठहे पियो। कॾहिं बि न, न न कॾहिं बि न। इहा अलाह साईं खां मां डिॼंदी आहियां, मां पंहिंजे मौला खां डिॼंदी आहियां। मूंखे ॾाढो डपु थींदो आहे इन्हनि शयुनि खां। मां चवंदी आहियां इंसान डाउन टू अर्थ होना चाहिए। शुरू भाई अकड़ किस चीज़ की, जाना तो अपने रब के पास ही है ना, वञणो तो पंहिंजे अल्लाह ॾे ई आहे न। असां छो हिक ॿिए खे अकड़ ॾेखारियूं? काफ़ी माण्हू ॾिठा आहिनि जेके ख़ासि करे कुझु उन जे बारे में कुझु जेके कहावतूं कुझु सही न आहिनि, जे लाइ मां चवां कोन थो। चवंदा अलाह महिरबान, अलाह महिरबान। इन जे हवाले सां काफ़ी माण्हुनि में पोइ हरूभरू चेंज अची वेंदो आहे, अची वेंदो आहे, ॾुख थींदो आहे। तो उन्हीं जो दुख थींदो है, उन्हीं जो दुख थींदो। जो एक टाइम आता है ना शिव भाई, एक टाइम आता है कि हम लोग साथ एक टीम की तरह काम कर रहे होते हैं और एक बंदा एकदम से उठकर हरफन मौला बन जाए। हाणे शुरू खां वठी मां हिकिड़ो रिक्वेस्ट इहा कंदुमि त आप जॾहिं मां स्टेज ड्रामो कंदो हुयुमि, किरण आप चार जी में नाम ले दूं किसी का त स्टेज खां वठी हिन टाइम ताईं टीवी ते कमु कयो आहे। त अॻ में अञा घटि की माण्हू ॻाल्हाईंदा हुआ या टाइम ॾे या न ॾे, त हाणे को बि माण्हू को बि कॉल जेके ॾिसंदा पिया हूंदा व्यूअर, उहे इनिशियली गवाही ॾींदा। ऐं जेको ॾिसे भरे को कॉल बि करे मूंखे, त ईअं कॾहिं बि न थियो आहे जो को कॉल अचे मां रिसीव न कई हुजे।
इतफ़ाक़ लॻा कॾहिं ॿार मुंहिंजा खणी वेहनि था गेम था खेॾनि पोइ का कॉल अची कटे बि छॾींदा उहा अलॻि ॻाल्हि आहे ऐं को बि दोस्त आयो आहे त वाहिद भाई तोसां मिलणो आहे त उन सां बाक़ाइदे मिलंदो आहे ख़िदमत बि कंदो आहे माशाल्लाह जेको मूंखे थी सघंदी आहे सुठी ॻाल्हि आहे महिमान त हूअं ई चवंदा आहिनि त घर में ईंदो आहे त पंहिंजो रिस्क पाण सां गॾु खणी ईंदो आहे बरकत थींदी आहे इन ॻाल्हि ते मां काफ़ी फ़नकार दोस्त आहिनि असांजा जेके जॾहिं मूंखे चवंदा आहिनि माण्हू शरीफ़ असांजो कॉल नथो खणे असां ॻाल्हाईंदो न आहे त उन्हनि जो मूंखे ॾुख थींदो आहे त यार इन्हनि माण्हुनि जी बदौलत असांखे इज़त मिले थी इहे माण्हू असांखे प्यारु करण वारा माण्हू आहिनि ऐं ॾिसो अॼुकल्ह हिन दौर में हर माण्हू बिज़ी आहे कंहिंखे टाइम ई न आहे सभ खां वधीक पैसो हीरो जवाहरात हर शइ खां वधीक टाइम जेको क़ीमती आहे उहो टाइम आहे जेको हर टाइम असांखे यादि कनि पंहिंजा मिट माइट छॾे असांखे कॉल करे उन दिलि चवंदी आहे इन सां वाहिद सां ॻाल्हायूं किरण सां ॻाल्हायूं जॾहिं असांजो कॉल में असांजे उनखे रिस्पॉन्स न मिले ऐं इज़त न मिले असां कॉल कटे छॾियूं या उनखे ब्लॉक करे छॾियूं त तमामु ग़लति अमल आहे ऐं मां इहो बि ज़रूरु चवंदुमि त माण्हू चवंदा आहिनि मस्जिद आहे अलाह जो घरु आहे मंदरु आहे अलाह जो घरु आहे चर्च आहे अलाह जो घरु आहे मां इन शइ खे तस्लीम नथो कयां इहे इबादत जूं जॻहियूं आहिनि अलाह जो घरु इंसान जी दिलि में हूंदो आहे हू पाक जॻह आहे जिथे माण्हू इबादत करे अलाह जो घरु मां नथो सम्झां त मस्जिद अलाह जो घरु आहे या मंदरु अलाह जो घरु आहे अलाह इंसाननि जी दिलि में रहंदो आहे अलाह घर खां हर शइ खां पाक सही बेशक बिल्कुलु इदां ॻाल्हि ते कॉल वठंदासीं कॉल बि आहे सघे हेलो अस्सलाम वालेकुम हेलो आई थिंक कॉल ड्रॉप थी वई आहे ऐं ब्रेक जो टाइम बि आहे वाहिद ब्रेक खां पोइ जेको आहे कंटिन्यू कंदासीं ॻाल्हियुनि खे जी व्यूअर्स त वक़्तु हिकिड़े नंढड़े ब्रेक जो जल्दी वापसि था अचो या पब्लिक न थिए त वेलकम बैक व्यूअर्स ॿिए तव्हां सां हाज़िर आहियूं ऐं यकीन कयो आई होप त तव्हां त इंजॉय कंदा हूंदा पर मां जेतिरो अॼु ख़ुशि आहियां ऐं जेतिरो मां अॼु इंजॉय करे रही आहियां डेली खां वधीक हूअं त हर गेस्ट असांजो सुठो हूंदो आहे हर गेस्ट सां ॻाल्हाईंदे मज़ो ईंदो आहे पर समटाइम्स तव्हांजा जेका पंहिंजा जेके दिलि जे वेझो कुलीग्स हूंदा आहिनि जिन सां तव्हां तमामु घणो कमु कयो हूंदो आहे वरी एतिरे अरसे खां पोइ जी तव्हां उन्हनि सां मिलंदा आहियो त दिलि ख़ुशि थी वेंदी आहे त अॼु यकीन कयो मूंखे ईअं थो लॻे ॼण मुंहिंजो पंहिंजो घर भाती हिते वेठो आहे बिल्कुलु ईअं ई आहियूं ऐं ॿी ॻाल्हि मां इहा ज़रूरु चवणु चाहींदसि त वाहिद उहो एक्टर आहे जो माशाल्लाह हिन एतिरी महिनत कई आहे जो हिन पंहिंजो पाण खे बाक़ाइदा मञरायो आहे ऐं मूंखे व्यूअर्स यकीन कयो उहो टाइम बि यादि हूंदो हुयो ज़ाहिर आहे सोप्स जो टाइम हुयो सोप्स कंदा हुआसीं 6 महीना साल जेको आहे हिकिड़ो ई प्रोजेक्ट कंदा हुआसीं एतिरियूं 100 खां मथे एपिसोड्स गॾु कंदा हुआसीं डेली शूट्स त वाहिद जी जेका सभिनि में सुठी ॻाल्हि लॻंदी हुई मूंखे जेका लॻंदी इनफैक्ट अॼु बि ही मशवरो कंदो आहे कुझु बि कमु कंदो आहे त पुछंदो ज़रूरु आहे मूंखे न आहे ख़बर त ॿिए कंहिंसां मशवरो कंदो आहे या न कंदो आहे पर उन टाइम बि मूंखे ॿुधाईंदो हुयो जंहिं टाइम इत्सार शो ऑफर थियो त मूंखे ॿुधाईं त किरण ही प्रोजेक्ट थियण वारो आहे मूंखे सलाह ॾे सुठी मां छा कयां हींअर बि मूंखे वाहिद जी इहा ॻाल्हि सुठी लॻी हिकिड़ो प्रोजेक्ट आहे अलाह सां हिननि खे कामयाबु कंदो इंशाल्लाह त उनजे बारे में बि हिननि मूंसां डिस्कस कयो ऐं मूंखे सुठो लॻो त पंहिंजो सम्झनि था ऐं ईअं ई डिस्कस कजे पंहिंजे उन्हनि कॉलीग सां गॾु जिन ते तव्हांखे एतबार हुजणु खपे ऐं एतिरी महिनत करे वाहिद पंहिंजो पाण खे मञरायो आहे अॼु उहो मुक़ाम अलाह सां हिननि खे ॾिनो आहे जो ही वाक़ई हिकिड़ो एक्टर आहे हिकिड़ो कॉमेडियन आहे रोईंदड़नि खे खिलाईंदो बाक़ी असल में जीअं जेको कॉल आई हिकिड़े दोस्त जी उहो बि चए पियो त वाहिद भाई उनजा प्यार भरिया इहे लफ़्ज़ आहिनि जुमिला आहिनि ऐं असांजी बि इहा कोशिशि हूंदी आहे त हीउ जेको दौरु आहे न हिन दौर में सवाइ चंद माण्हू जंहिंखे तव्हांखे ॾिसी मिसाल तव्हां उनखे ॾिठो तव्हां ख़ुशी मिली या सिक वारी ॻाल्हि बाक़ी अॼुकल्ह जी पता कटण वारी ॻाल्हि जी तव्हांजे इहो टॉपिक बि आहे हिन प्रोग्राम जो बाक़ी इहा शइ तक़रीबन इहा शइ आहे इहा ॻाल्हि असांखे सुठी लॻंदी आहे त अगरि असांजे थ्रू कंहिं मुरझायल चहिरे ते मुर्क थी अची वञे त इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे हिन खे सुठो सम्झंदा आहियूं ऐं मां बि इलाही कोशिशि कई आहे त डायरेक्टरनि खे त बाबा मूंखे रुॻो कॉमेडी कैरेक्टर न ॾियो मां चेंज बि करे सघां थो ऐं कया मिलिया बि आहिनि पर उहो कमु मूंखे ॾुखियो लॻंदो आहे माण्हुनि खे कॉमेडी ॾुखी लॻंदी आहे ऐं मूंखे हुन कम ते महिनत करणी पवंदी आहे कॉमेडी ते महिनत न करणी पवंदी आहे मुंहिंजी नेचुरल कॉमेडी जेको कोरो कागज़ में जेको दुकानदार जो जेको तव्हांजो कैरेक्टर हुयो मुंहिंजे ख़्याल सां तव्हांखे थोरी हुन ते महिनत करणी पई हूंदी बाक़ी त उहो अहिड़ो कैरेक्टर निकितो हुयो जो अॼु बि मुंहिंजे ख़्याल सां व्यूअर्स खे यादि हूंदो हा न तमामु सुठो कैरेक्टर हुयो ऐं उहो मुंहिंजे सम्झो मिज़ाज वटि हुयो कोन छो जो कॉमेडी न हुयो हिकिड़ो शैतान टाइप कैरेक्टर हुयो
हिकिड़ो ख़ुशि करेक्टर हुयो ऐं लाइफ में सम्झो मां पहिरियों भेरो इहो अहिड़े टाइप जो करेक्टर कयो पर सूट कयो हुयो तव्हां पर मां हुन ते तव्हां चवंदा न सलाह त इन में ईअं माना सलाह करणु असां में इन में ऐब न सम्झंदा ऐं सलाह वठण बि घुरिजे ऐं जेको न आहिनि वठंदा इहो मां हीअं सुठो करे ईंदुमि उहो तकबर में अची थो वञे ऐं उहो माण्हू तकबर वारो माण्हू कॾहिं कामयाबु बि न आई वेंदो त इन हवाले सां सलाह बग़ैर त कीअं करेक्टर कयूं कीअं न कयूं डायरेक्टर खां पुछंदासीं हिन शइ में कीअं बहितरी आणे सघां थो जेको अदाकार गॾु कमु कंदो ऐं इन में काफ़ी इम्प्रूवमेंट करेक्टर में आंदी बि आहे मां माशाअल्लाह दोस्तनि जी मशहूरीअ सां त हिन खे हिन टाइप करेक्टर कर हिन में हीअं आवाज़ु कढ सही ऐं ॾिसण वारो ई वधीक सुठो महसूसु करे वेंदो आहे की मां जेको चवां त मां हीअ शइ कयां थो इहो ई सुठी हूंदी न सही पर उहा शइ कॾहिं कॾहिं को दोस्त ॿुधाए वेंदो आहे जीअं तव्हां ॿुधाईंदो या को ॿियो ॿुधाईंदो त यार न वाक़ई मां ग़लति थियुमि छो जो कमु इलाही हूंदो आहे न जॾहिं चैनल ते घणो हूंदो आहे त पोइ यकसानियत बि थी वेंदी आहे पोइ त मुंहिंजो हिकिड़ो दिमाग़ आहे यकसानियत थी वेंदी आहे तव्हां सां सलाह कंदुमि त तव्हां पंहिंजी सोच ॿुधाईंदो आइडियाज़ अची था वञनि न पोइ इलाही शयूं क्लियर थी वेंदियूं। हिते बि कॉल वठो रिज़वान जी कॉल आहे असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? अती शाला ख़ुशि आहे तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह भाउ ठीकु ठाक। जी छा चवणु चाहींदो? जी जी वाह वाह वाहिद भाउ खां ॻाल्हाइणो आहे? जी जी ॻाल्हायो। हेलो अस्सलाम वालेकुम वाहिद भाउ। साईं वालेकुम सलाम। भाउ कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? अच्छा शुक्र अल्लाह जा कर तव्हां ॿुधायो ख़ुशि आहे तबियत ठीकु आहे भाउ? बिल्कुलु ठीकु। तव्हांजो नालो साईं? नालो अच्छा रिज़वान मासूमरो साहब। ॿुधायो त ख़बर त पए न असां कंहिं दोस्त सां ॻाल्हायूं था ऐं तव्हांजा दोस्त मिट माइट ॾिसंदा त बाबा जेकॾहिं टीवी ते चहिरो न आयो आवाज़ त आयो तव्हांजो। तव्हांजो सही ड्रामो माशाअल्लाह सुठो हूंदो आहे केटीएन ते ॾाढो पाॾे ते। हा बिल्कुलु बिल्कुलु वरी महिरबानी वाक़ई मोट मिले थी हिन ड्रामे खे। ॾाढो सुठो ड्रामो आहे बराड़ी जो ड्रामो। हा साईं बिल्कुलु बिल्कुलु अल्लाह 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 तव्हांखे अञा ताईं वधीक इज़त ॾे शोहरत ॾे अल्लाह साईं। वॾी महिरबानी आमीन साईं आमीन वॾी महिरबानी। ॾाढो भला इहे तव्हां ड्रामे मां तव्हां हलिया विया हो भला किस्त मां लॾो पाॾे ते मलूका खे छॾे हलिया विया हो भला काॾे हलिया विया हो? मलूका खे केरु छॾींदो बाबा? मलूका ने मां वियो आहियां घुमण फिरण ॿी शादी जी ॻोल्हा में निकिरी वियो आहियां मथां ॿी का छोकिरी मिली वञे असां वरी हिक खे छॾींदासीं? वापसी आहे बाबा। वरी वापसी अचां पियो माना शहर ॾेखारियो शहर वियुमि हाणे शहर में घुमी फिरी पैसा जो देगड़ो जो निकितो न त पैसा उॾारण जे लाइ माण्हू शहर निकिरी ईंदा आहिनि न। ज़ोरी कढियोसीं साईं चोरी बि थी वियो वॾेरो खणी वियो पर मोटाया थो साईं जेतिरो थी मां न आहियां त हाल फ़िलहाल पगां ॿधी वेठा वरी मां पहुतुमि त वरी फटका धूड़ कंदोमांसि न। वॾो भाउ त मां त वॾो भाउ नंढो भाउ मुंहिंजो। दुआऊं दुआऊं अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुशि आहियो बाबा? ख़ैर आहे? अच्छा भाउ तव्हांखे वेलकम था कयूं। तव्हां रोज़ कॉल कंदा कयो असां चाहींदासीं। जी 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 बाजी जी जी किरण बाजी अल्लाह से खुश रखे सॼी टीम खे तव्हांखे भी आमीन आमीन महिरबानी। थैंक यू अदा पे जो ख्याल रखजो। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। माशाअल्लाह से ॾाढो फेमस थियो तव्हांजो न ड्रामो ॾाढो सुठो माण्हू वॾो लाइक कंदा था। इन खां पहिरियों बि ड्रामो जेको खोड़ी के घुमरी मुंहिंजो एक्सपीरियंस असल में घटि रहियो आहे कि ॿाहिराड़ी जा जेके सीरियल आहिनि मां मतिलबु स्टूडियो प्रोग्राम कया आहिनि लाइव प्रोग्राम कया आहिनि वरी शहर जा तव्हां इलाही कया आहिनि। हा ऐं हे सम्झो मुंहिंजो त ॿियो या टियों प्रोग्राम आहे ॿाहिराड़ी जे हवाले सां ॿाहिराड़ी जे किरदारनि में। सही त माशाअल्लाह सुठो माना मोट सुठी थी मिले पर निकिरणु थोरो ॾुखियो आहे कराची खां निकिरणु वरी उते रहणु मुसलसिल माना। अच्छा तव्हां वेंदा आहियो त केतिरनि ॾींहंनि जो स्पेल हूंदो आहे? 5 ॾींहं बि थी वेंदो आहे 4 ॾींहं में हूंदो आहे कॾहिं 3 ॾींहं थींदो आहे कॾहिं 6 ॾींहं बि थी वेंदो आहे। अच्छा पोइ हिते तव्हांजा ॿार आहिनि नंढा आहिनि? नंढा न आहिनि ॿार पुट माशाअल्लाह जवान आहिनि मुंहिंजा। पहिरियों टेंशन हूंदो पर हाणे एतिरा बि नंढा न आहिनि जो घर खां माना निकिरी न सघां। सही। ऐं माशाअल्लाह हाणे जवान आहिनि पुट उन मूंखे इहा गणती न हूंदी आहे त घर में केरु कोन्हे। पहिरियों इहो टेंशन हूंदो हाणे इहो टेंशन न आहे पर पोइ बि घर खां ॿाहिरि निकिरणु थोरो मज़ो न आहे ईंदो। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे आदत पइजी वई आहे हिते कमु करण जी ऐं वरी ॿाहिरि वञिजे त उहे कुझु हाणे वरी सेट लॻे पियो केटीएन ते इंशाअल्लाह उहो नओं जेको आहे सो रमज़ान में जेको आहे सो नओं सीरियल हलंदो। बिल्कुलु हिन जी चर्चा थी रही आहे मूंखे बि ख़बर पई हुई त इंशाअल्लाह तमामु सुठो जेको आहे स्टोरी तमामु सुठी आहे। वरी
पंहिंजे मिज़ाज जो डायरेक्टर असां पाण में माना फ्री पिया आहियूं, दोस्त बि आहियूं, फ्रेंडली कमु कंदा ठरी पिया हूंदव आहियूं। ज़हीर मीरजत ठरी पिया हूंदव हिक ॿिए खे ॾिसी करे। जी तूं असां ॾिसी ठरी पियासीं त हुन सां बि ठरी बिल्कुलु ईअं ई पियासीं। हा हुनमें कोरो कागज़ में बि डायरेक्टर असांजो ज़हीर मीरजत हुयो। त सवेर चवे पियो न त तव्हां ॿिन्ही खे ॾिसी करे मूंखे कोरो कागज़ यादि थो अचे। मां चयो तव्हांखे त अचे थो पर असांखे बि अचे थो यादि। वाकई वाहिदो वक़्तु हुयो, हा उहो वक़्तु वापसि नथो अची सघे। वापसि नथो अचे माण्हू त वापसि अची था वञनि और साॻियो अची वियासीं ड्रामे में गॾु थी वियासीं। पर इन ड्रामे में तव्हां बि अचो आहे त अञा भलो हुयो, पर तव्हां अलाए छो वरी थोरो किनारा कछी था कयो ड्रामनि खां। मां थोरो साइड कयो आहे पर ड्रामनि में हाणे किथे किथे भला गॾिजी को पुराणो यादूं ताज़ा कंदा आहिनि त इंशाल्लाह किथे न किथे मड़ी एंट्री हणी वरी वञे मथां सेट काम बि थिए थो पियो। हा पर एक थी सके तो स्पेशल अपीयरेंस ॾेई छॾिया ईअं न। हां अची वञो त वाहिद चवंदो त पोइ त करिणो पवंदो। हा न न इंशाल्लाह त कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। टाइम सदाई मथे करे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी भेण याली मदद ओला अली मदद अंसार को सुबह केड़ा हाल ता जा ठीक आयो? सब खैर लगो आदि क्यों क्या कराची में तमाम सुठो असांजो होटल हले पई सॼी रेलवे पुलिस तव्हां के सलाम पई दे। तव्हां वालेकुम अस्सलाम। मुंहिंजी पूरी टीम जी तरफा तव्हां सभिनीनि खे बि अस्सलाम वालेकुम। भाऊ नालो न ॿुधायो। अंसार को सलाम जना तो वाइट काथे गुम लगो ड्रामा नहीं कोन तो अचे भाई के चंदे चलो भला बाबा ड्रामे में मां आया विच में माना देगड़ो लधो से पैसा खपण लाइ कराची आयो हां पर तव्हां जो को यार मेहरबानी कदा कदा हर के चंदे शो में इंदा कयो असां दिल खुश कंदा कयो यार असां पुराना तव्हां या कस्टमर आयूं ॾिसना। बिल्कुल बिल्कुल जबरदस्त गानो समय पेरियां मुंहिंजो भाउ मदर बलोच नवाब जामे तो के सलाम पियो ॾे उनखे इहो अरदास मुसां किथे मिले मुंहिंजो बि दौड़ घर आहे मां दौड़ जो आहियां मना जी। हां सही वॾी महिरबानी भाउ। गानो ॿुधाईंदमि। ॿुधायो 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 बा तव्हां त न पुराणा कस्टमर। तुंहिंजी क्या मां मरी न वञा मां हसरो वयल बि दिल पर न मां भला के चयो माण्हू मुंहं ते वठी मुंहं ते वठी आओ के गलत फहमी दिया है जानी मिसकिन आया पर आया खानदानी उड़ जा तई माण्हू मुंहं ते वठी आ ओ तुंहिंजो दोना है इलाको गॾ तई कहिड़ा साथ गॾ तई सब चोर गॾ तई जिया दी सभन दोस्तन के याद सब चोर गॾु थई इहो कंहिंसां छो बि भाई सां ॻाल्हाए थो किरण सां ॻाल्हाए थो मूं सां ॻाल्हाए सभिनी सां अंसार खोसो बा अहिड़ो मज़ेदार माण्हू आहे माशाअल्लाह सां अल्लाह साईं तव्हांजे कम में अञा बरकत ॾिजे। जेको हुन में शेर ॿुधायो जी तव्हां हिकु ॿिए खे ॾिसी पुराणा ड्रामा यादि अची विया। साईं सदाईं करे मथे सिंध सुकार मूंखे लॻे थो साईं जेको आहे पहिरियों दर्जे माना पढ़ी वरी स्कूल न वियो अलाए छा छो जो असां इहो सदाबहार हिकिड़ो शेर आहे शाह साहिब जो जॾहिं स्कूल में ख़ासि करे पहिरें दर्जे में असां पढ़ंदासीं पोइ पहिरियों दर्जो यादि अची लिखियलु हूंदो आहे। ऐं स्कूल में छा कंदा हुआसीं कॉपी जे मथां पेज ते हमेशह इहो लिखंदा हुआसीं। उन खां पोइ साइड में डेट लिखंदा हुआसीं पोइ सब्जेक्ट जो लिखंदा हुआसीं पहिरियां इहो लिखियलु हूंदो हुओ। इहो पहिरियों दर्जो यादि अची वियो मूंखे। ईअं ई थींदो आहे। अॼु सभु यादूं ताज़ा करणा लॻे त यादगिरियूं वेठा था कयो। बसि एतिरी जेके न यादि ॾियराई आहे न वधीक यादि घणो पोइ त न हलिया वञो। वाए तव्हांजो सभिनि खां फेवरेट कैरेक्टर तव्हांजो पंहिंजो कहिड़ो आहे जंहिंमें तव्हांखे निभाईंदे ॾाढो मज़ो आयो हूंदो? असल में कैरेक्टर उहो ई माण्हू खे वणंदा जेके माना ॾिसण वारा उन कैरेक्टर खे पसंदि कनि त उहो ई कैरेक्टर असांखे वरी सुठो लॻंदो आहे। मां कोचिंग सेंटर में कैरेक्टर कयो हो नूरे जे नाले सां जेको अॼु बि मां कंदो थो अचां। सही न कर हिकिड़ो बलोची टोन आहे माना देहाती सफ़ा ख़ासि करे असांजो जाफ़री बलोच जेके आहिनि उतां जो टोन मूंखे हथु आयो। इहो इलाही ॾिसण वारा माण्हू इन खे पसंदि कंदा आहिनि ऐं नूरे वारो जेको इहो थोरो अञा दादा जो लॻे जाले छा थो करी पहिरियों तूं काॾे वई मां हलमि त प्रोग्राम में को साथ बि न पियो हले वाका मां ईअं वेठो हुउसि देरि करे मारे छॾियईं ईअं न करे माण्हू दान बूट सफ़ाई लही वियो मां त छा थियो आहे। वाह 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 इहो कैरेक्टर ॾाढो सुठो मतिलबु PTV ते हर चैनल ते तक़रीबन इहो कैरेक्टर मां कयो इन कैरेक्टर खे ख़ासि करे
माण्हू लाइक कंदा आहिनि। अरे वाह। पोइ नाला मुख़्तलिफ़, कॾहिं सदोरो आहे, कॾहिं नूरू आहे, ॿियो तव्हांखे हिकिड़ो ॿियो बि कैरेक्टर मां हींअर करायां थी त मां कॉल वठी वठां। महनूर जी कॉल आहे असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आप ठीक कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह। आप तव्हांखे असां कल खां ट्राई कयूं था, कॉल तव्हां सां ॻाल्हाइण ई नथा ॾियनि, बार बार होल्ड कजो होल्ड कजो। अरे 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 न न, असल में ईअं न आयो हूंदो। छा थींदो आहे जो गपशप हलंदी रहंदी आहे, सवाल कोई कंदा आहियूं त हुनजो जवाबु जेसि ताईं पूरो थिए त असां जेको आहे पोइ कॉल वठंदा आहियूं, पर शायदि एतिरी देरि में तव्हांजी कॉल डिस्कनेक्ट थी वई हुई। कल्ह बि शायदि तव्हां 2 दफ़ा असांखे कॉल कई है न? वक़्तु त न इलाही इलाही चयो। अरे 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 हा, बार बार कयूं पिया। यार हलो हलो, मिली वई फाइनली, तव्हांजी कॉल मिली वई। ॿियो ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? इलाही ख़ुशी थियां पई तव्हां सां ॻाल्हाईंदे। अरे थैंक यू सो मच। तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो तव्हांजी तबियत कीअं आहे? ठीकु आहे? बिल्कुलु ठीकु ठाक जी। इलाही मानूर सुठो। मां चयो इलाही सुठो तव्हांजो शो आहे, इलाही मज़ो ईंदो आहे। अरे थैंक यू थैंक यू। तव्हांखे वणे थो त बसि पोइ बाक़ी छा खपे। हा, सुठो अथव माशाल्लाह। इंशाल्लाह कंटिन्यू हमेशा कामयाब थींदी रहंदी। इंशाल्लाह इंशाल्लाह। तव्हां भेनरुनि भाइरनि जी दुआऊं हूंदियूं त इंशाल्लाह। जी वाहिद सां ॻाल्हाईंदव? हेलो जी जी जी। हेलो, छा चवणु चाहींदो ॿियो? वाहिद असां सां गॾु आहिनि, वाहिद सां ॻाल्हाईंदव? जी हुनखे सलाम करणु चाहींदासीं। ॻाल्हायो ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। अदे कीअं आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु। अलाह जो करम। लॾो पाड़े ते ड्रामो ॾिसो पिया? हा हा ॾिसूं पिया। हा, ऐं गौर सां हाणे तव्हां केटीएन असांजी फेवरेट आहे, हर शइ ॾिसंदा आहियूं केटीएन जी। हाणे तव्हां जेकॾहिं ॾिसंदा आहियो त इहो ॿुधायो, सोन जो देगिड़ो लभियो आहे न लभियो आहे? लभी वेंदो। लभी वेंदो न लभियो आहे, पैसा ई खाई वियासीं। अच्छा। तव्हां लॻे थो न ॾिठो आहे हाणे? हा, रीसेंट में तव्हां न ॾिठो हुजे। ॿियो छा चवणु चाहींदो अदी? जी 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 जी। मां चवां तव्हां पूरी सिफारिश कंदो, कॉल अचे कोन्हे। अरे अरे मां बिल्कुलु बिल्कुलु चवां थी, मानूर जी जॾहिं बि कॉल अचे त बिल्कुलु वधीक होल्ड न कराइजोसि, ठीकु आहे? थैंक यू। हलो पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। माशाल्लाह सां असांजी भेनरूं ईअं ई खिलंदियूं रहनि, मुस्कुराईंदियूं रहनि, असांजी दुआ आहे। ऐं ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं असांजी भेनरूं कॉल कंदियूं आहिनि त बसि इहा ई दुआ आहे त अल्लाह साईं हमेशह तव्हांखे ख़ुशि रखे। बाक़ी हिकिड़ी शइ हिकिड़ी जो ॾुख आहे। कहिड़ी शइ जो? छा हाणे न न, कहिड़ी शइ जो ॾुख आहे? ॾिसो जॾहिं तव्हां उर्दू में हलिया आहियो, हा हा, हाणे त चवंदा आहिनि न उहो ज़मानो गुज़री वियो, पुराणो दौर त चवंदा आहिनि न हाणे जीअं तव्हां चओ था जी त मिलण खां पोइ साॻो ओड़ो जा ओड़ा आहियूं, फ़र्क़ु न आहे। पर तव्हां कॾहिं यादि न कयो। ऐं मां वरी इन हिसाब सां तव्हांखे कॉल न कई कॾहिं बि, चवंजो मुंहिंजो ख़ासि करे जॾहिं माण्हू थोरी मथे या मयार न ॾियो, या मयार न ॾियो। तव्हांखे अगरि यादि हुजे, अगरि यादि हुजे त हिकु दफ़ो तव्हांखे कॉल कई बि हुई मां, अगरि तव्हांखे यादि हुजे। हाणे अल्लाह तव्हांखे बादाम खाइण जी ज़रूरत आहे। जेको माण्हू ड्रामा विसारे सघे थो त इहा ॻाल्हि बि विसारे सघे थी सघे थो। पोइ ज़ाहिर आहे किलो घणे आहे, 2-3 किला पुॼाए। बसि ठीकु आहे, मां सुभाणे ई तव्हां ॾे पहुचायां थी। न असल में ईअं न आहे, विसारींदा न आहियूं। कम जे सिलसिले में माण्हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जितां ॻाल्हि कई उन टाइम बि काफ़ी बिज़ी हूंदा हुआसीं, प्रोजेक्ट जे मथां प्रोजेक्ट हूंदा हुआ। ऐं उन टाइम जिते मां कमु कयां पई त असांजा जेके बि प्रोड्यूसर्स हुया उहे पाण बि सिंधी आहिनि, ऐं जेकॾहिं उन्हनि जी नज़रसानी थिए त पोइ छा ई ॻाल्हि आहे। असां मयार ख़ैर कंहिंखे नथा ॾेई हक़ीक़त इहा बि आहे त पंहिंजूं कोताहियूं बि आहिनि। ऐं मूंखे इलाही दोस्त चवंदा आहिनि असां कॾहिं ट्राई न कई आहे, कोशिशि न कई आहे, पर वरी बि उन्हनि खे दोस्त जेके असांजा हुते कमु कनि था, जी फारूक रन साहब, इन जो प्रोग्राम हलंदो हो, तव्हां बि हुयो शायदि, सीरियल हुयो जियो जो? न मां न दिया जलाए रखना, उनमें ताहिरा हुई, ईअं न? हा ताहिरा त उनमें बि रीसेंट एमएनए एमपी आहे जेका बि आहे, हा, सो उहा हुई। उनमें वफ़ा शफ़ा जे करे जेको पाण नालो वरितो सीरियल जो, जी कोरो कागज़ में, उन में बि तव्हां भेणूं हूंदियूं।
अञा ताईं कर्ज़ु न लथो आहे त MP थी विया हाणे त कर्ज़ो वापसि करे न हाणे त करे सघे थी हाणे त करे सघे MP थी वई आहे हाणे त कर्ज़ु वापसि करे सघे थी बिल्कुलु दुआ भट्टो साहिबा तव्हां रिस्पेक्टेड MNA आहियो LIMP आहियो मूंखे त इहा बि ख़बर कोन्हे पर बिल्कुलु वाहिद रज़ा जो जेको बि कर्ज़ो आहे MPA पर हक़ीक़त में इहा ॻाल्हि यादि ॾियाराए करे तव्हां उनखे मतिलबु कावड़ न ॾियारी हुजे छो जो मां तव्हां उनखे शादी लाइ ब्लैकमेल पे कयां मूंसां शादी कर्ज़ तोखे माफ़ आहे मूंसां शादी कर इन ई करे डप में करे छॾी न पोइ MPA थी वई त मथां त वाहिद पोयां पइजी वञे त कॉल वठंदासीं आसिफ जी कॉल हलो अस्सलाम वालेकुम भाउ तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई आहे जेकॾहिं तव्हां असांखे कॉल करणु चाहियो था त ॿीहर कॉल करे सघो था ॾिसो इंसान खे डप बि थींदो आहे ऐं वरी वॾी ॻाल्हि इहा आहे त असां सां उन टाइम जेको कैमरामैन गॾु हो हो बि फयाज़ पेचू साहब यार ॿुथाड़ी चाड़ियूं वेठो कोरोना जे करे असांखे बि लॻियल हुई कि मास्क लॻल आहे फयाज़ हिकिड़ी क्वालिटी अथव सुम्हंदो आहे तॾहिं बि मास्क पाए सुम्हंदो आहे हा बची बि तॾहिं आहे कोरोना माशाल्लाह असांजे जेके ॿारहं न लॻंदी सीनियर कैमरामैन आहिनि चाहे उहो अमानुल्लाह हुजे चाहे उहो जेको आहे फयाज़ हुजे माशाल्लाह इहा टीम आहे हिकिड़ी असांजी पर हिकिड़ी चवंदासीं इहो त भली ॻाल्हि कंदो आहे मास्क लाहींदो ई कोन्हे पर इहो ज़रूरु चवंदासीं मास्क मटाए बि सही महीने में हिकिड़ो मां त जॾहिं खां आई आहियां 6-7 महीननि खां साॻो वेठी थी ॾिसां फयाज़ जे कॾहिं खपेव त ॿुधायो वटि बैग में पियो आहे ग्रीन कलर जो मास्क जेको कारो थी वियो हाणे न ब्लू थी वियो आहे रंग चेंज थी ॿिए को न लॻंदो हिनखे कोरोना ॿिए को न लॻंदी इहा मास्क न हिनखे कोरोना ॾेई अल्लाह जे करे फयाज़ वेठो त हिते ई आसपास ई आहे पर हाणे जेको ॾे शो करे निकिरंदासीं न ॿाहिरि ॾाढी तादी कंदो वॾा इशारा केना ॾे थो पियो भला तव्हां कासाई जो जेको कैरेक्टर कयो हुयो यादि अथव कुझु कासाई जो कैरेक्टर मां हवालो ॾिनो हो त उहो मां कैरेक्टर कयो हो पर हाणे जुमिला यादि कोन्हे हा जुमिला यादि कोन्हे पर कासाई जो कैरेक्टर कयो हो टोन बि कहिड़ो छो शुरूआती इनखे को माना लाइव जे हवाले स्टार्ट हुयो उन टाइम तां स्टार्ट हा त उनखे इलाही टाइम थी वियो आहे पर मज़ेदार 10-11 साल थी विया हा उहो सुठो कैरेक्टर उनखां पोइ त लाइव शो इहे वग़ैरह जेके शुरू कया मां उन में गेस्ट पोइ उन ते महिनत माना बाक़ाइदे कंदा हुआसीं पर इहो आहे शुरू में महिनत इलाही कंदा हुआसीं पर जॾहिं बाद में कैरेक्टर मिलणु शुरू थियो ऐं कैमरा जो ख़ौफ़ हलियो वियो उन खां पोइ थियो जॾहिं रस्ते में मां ईंदो हुउमि त पोइ सोचींदुमि कैरेक्टर त मां हे मूंखे न चयो आहे कयां हाणे जुमिला कहिड़ा ॻाल्हाइणा आहिनि हुन ते रस्ते में सोचींदुमि पर अलाह जी महिरबानी सां कुझु प्रोग्राम न अॼु बि 100 वर शो जा यूट्यूब ते रखियल आहिनि तव्हां ॾिसंदो उन में त माना सुठो माना कमु थियो माशाल्लाह थैंक यू सो मच आहे तव्हां आयो पंहिंजो वक़्तु ॾिनव तव्हां सां कचेरी थी ॾाढो मज़ो आयो तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां यादि कयो ऐं असांजी पुराणियूं यादूं जेको आहे ताज़ा थी वियूं ऐं पुराणो गुज़िरियल वक़्तु केॾो सुठो लॻंदो आहे ॾिसण वारनि खे हसीन लम्हा वाकई कोई मैसेज जेको ॾियणु चाहियो मैसेज टॉपिक जे हवाले सां जेको तव्हां चओ पिया त इन जे हवाले सां त पंहिंजो पाण खे चेंज करणु हिकु वॾो मुश्किल कमु आहे हिकिड़ी वॾी क़ुर्बानी आहे जंहिंखे चइजे पर चवंदो आहे त चयो वेंदो आहे ख़ासि करे त पंहिंजे लाइ त हर को जीए थो ॿियनि जे लाइ जीअणु असुलु ज़िंदगी हूंदी आहे त जेकॾहिं तव्हां में कंहिं माण्हुनि खे शिकायतूं आहिनि कंहिंजी दिलि हज़ारी कयो था त बराए महिरबानी एतिरो पाण में चइजे आणियो तव्हां सम्झो तव्हां ई ॾाढा आहियो पर हज़रत अली साईं फरमायो आहे त झुकण सां मुंहिंजी ख़ाली हज़रत अली साईं चयो आहे झुकण सां इज़त घटिदी न आहे इज़त वधंदी आहे त पंहिंजो पाण में चइजे हाणे इंसाननि जी दिलनि खे ख़ुशि कयो जॾहिं तव्हां इंसान जी दिलि ख़ुशि कंदव त अल्लाह साईं तव्हांखे पाण ख़ुशियूं थैंक यू आए बड़ी मेहरबानी तांजी थैंक यू शोभी भाई आपने भी बहुत प्यारा गाना हमें सुनाया और इंशाल्लाह जिंदगी रही तो कल फिर मुलाकात करेंगे इंशाल्लाह जी व्यूअर्स आई होप त तां जो शो एंजॉय कयो हूंदो पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख्याल रखिजो मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त सुभाणे मिलंदासीं इंशाल्लाह अल्लाह हाफ़िज़।